अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। गंजोअ डूंगर गाम पेही जन परोड़ियो करे तन तमाम लोची लाहूती थिया। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुझो ही आवाज़ मुसाफ़िर जंहिंजे माग पहुचे पियो रण मिड़नी मेहरबाननि खे सिक फिरियो सलाम शाल क़बूल पवे। अव्हां मानवारनि मेहरबाननि जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सांगड़ में नामियारे शाइर मिठू सांगड़ा जी किताब ॻोढ़नि संदो ॻोठ जो महूरत कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे डॉक्टर पी.के. सुंदर, नवाज़ कुंबर, इमदाद जसकाणी, फिराक हालेपोटो, ममताज़ लेगारी, ग़ुलाम हैदर ख़ासखेली, जावेद जब्बार, मजीद मंगरियो, सावण राजड़, आज़ाद मरी, दरिया ख़ान लेगारी, करीम शाह शिराज़ी ऐं ॿियनि चयो त मिठू सांगड़ा शाइरी जी काइनात में ॻोढ़नि जो ॻोठ अॾियो आहे। हूअ पंहिंजे उसलूब जो निरालो शाइर आहे। हुन जी शाइरी में ॻोढ़नि, उदासियुनि ऐं इनकलाब जो ज़िक्र आहे। हूअ मौजूदा टही जी नुमाइंदगी कंदड़ शाइर आहे। असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था महूरती तक़रीब जी मुकमिल कारवाई। जेॾो तुंहिंजो नाव बाज पियो ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणे तूं छपर तूं छाव, आऊं कुॼाड़ो कां तोखे मालूम सभ का। सॼी सिंध मां कही आयल मानवारनि लेखकनि, अदीबनि ऐं शाइरनि खे भलीकार चऊं था। अॼु असीं जंहिं किताब जी महूरती तक़रीब लाइ गॾु थिया आहियूं उनजो नालो आहे ॻोढ़नि संदो ॻोठ, ऐं उन सां गॾोगॾु कुल सिंध बहार मुशाइरो पिणु मुनक़िद कयो वियो आहे। पहिरियां शुरूआति कंदासीं महूरती तक़रीब सां, ऐं सभ खां पहिरियां ख़ूबसूरत शाइर मिठू सांगड़ाई जे किताब जी महूरती तक़रीब जो आगाज़ कंदासीं। ऐं आऊं सॾींदुसि जंहिंखे असीं सारंग निज़ामाणी जे नाले सां सुञाणूं था। सारंग ख़ूबसूरत शाइर आहे। सभ खां पहिरियां आऊं सारंग निज़ामाणी खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं असांखे लतीफ़ साईं जी या काॿी वाई ॿुधाइनि। अव्हां जे ताड़नि में अचे थो सारंग निज़ामाणी। थोरो जुंगारियां थो। हाँ, बिस्मिल्लाह। उर्दू जो। देखते देखते अहबाब बदल जाते हैं और महफिल के भी आदाब बदल जाते हैं। मुश्किलातों के भंवर हैं कि वो थमते ही नहीं, दिन बदलता है तो गर्दाब बदल जाते हैं। मेहरबानी। महिरबानी साईं सारंग। ऐं हाण ॻोढ़नि जो ॻोठ ॾींदड़ ख़ूबसूरत शाइर मिठू सांगड़ाई खे गुज़ारिश कंदासूं त पाण स्टेज ते अचनि। अव्हां जे ज़ोरदार ताड़ियुनि में मिठू सांगड़ाई। उन सां गॾोगॾु हिन महफ़िल जी सदारत करण लाइ आऊं जंहिं शख़्सियत खे सॾींदुसि उन जो तारुफ़ आहे डॉक्टर पी.के. सुंदर। जहिड़ो तख़लुस ओड़ो ई सुंदर माण्हू। जी हा, आऊं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर पी.के. सुंदर खे। ख़ासि महिमाननि में असांजे ॾुराहे इलाइक़े खां कही आयल असांजो प्यारो दोस्त ऐं प्यारो शाइर जंहिंजो किताब मुस्तक़बिल जा मसीहा अॼु दोस्त खणी आयो आहे, खेसि इन किताब जूं बि मुबारकूं। जी हा, इमदाद जसकाणी। शायदि मौजूदु न आहे, जीअं ईंदो त स्टेज ते विहारींदासीं। उन सां गॾोगॾु ख़ूबसूरत शाइर जेको पाण फिराक आहे। जी हा, फिराक हालेपोटे खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अची वेहनि। ऐं उन सां गॾोगॾु झोल सां वाबस्ता
असांजे सिंधी अदबी संगत जो जाखोड़ी साथी। जी हाँ, साईं ग़ुलाम हैदर ख़ासकेली खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अची विया आहिनि। ऐं असांजे हिन प्रोग्राम में ख़ूबसूरत लेखक मौजूदु आहे जंहिं पाण ते इनकार कयो आहे, पर कॾहिं कॾहिं घोट बि नखरा कंदा आहिनि। उमेद आहे त घोट जी हुजत पूरी कंदो साईं नवाज़ कुंभर। हीअ उहो हिसो आहे जंहिंमें असांजा दोस्त हिन किताब ते तबसरा बि कंदा, राय बि ॾींदा। ऐं मिठू सांगड़ाई पाण बि पंहिंजे किताब में लिखियो आहे त तूं वएं पोइ यार तुंहिंजे प्यार ते छा तबसरा, तूं वएं पोइ यार तुंहिंजे प्यार ते छा तबसरा, हिकु विछोड़े वढाई इज़हार ते छा तबसरा, केतिरियूं ई अणचयूं ॻाल्हियूं हुयूं से बि ॿुधमि, केतिरियूं ई अणचयूं ॻाल्हियूं हुयूं से बि ॿुधमि, तुंहिंजे मुंहिंजे प्यार जे संसार ते छा तबसरा, मूं कई महफ़िल अंदरि महबूब तुंहिंजी जोसना, बज़म में तुंहिंजे चपन रुख़सार ते छा तबसरा। झोल जो ज़िक्र अचे थो त साईं इमाम बख़्श बलोच जो ज़िक्र बि अचे थो। ऐं मूं अॼु ॿुधो आहे त साईं ॾाढो प्यारो झुंगारींदो आहे। बिस्मिल्लाह साईं खां था कयूं। अव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में इहा असांजी हुजत बि सम्झे ऐं महिमान परे परे खां कही आया आहिनि, उहे ॿुधणु चाहिनि था। असल में बहानेबाज़ी कोन्हे, मुसलसल 5-7 ॾींहं सफ़र में हुउसि। दोस्त जेके फेसबुक की दुनिया सोशल मीडिया जो सफ़र कंदा हलूं था ऐं फेसबुक ते रखंदा आहियूं। सुबुह पहुतो आहियां, पोइ नौकिरी आहे, उन खां पोइ मिठू जो हुकुम हो त हिते पहुचो। इन करे तुंहिंजे घर जे भरिसां आहियां, तुंहिंजे घर जे भरिसां आहियां, ॼण मंदर जे भरिसां आहियां, तुंहिंजे घर जे भरिसां आहियां। जिते झोल अचे उहा मुंहिंजी खामी आहे। समुंड अखियुनि में उन चपन ते, वो समुंड अखियुनि में उन चपन ते, लहर लहर जे भरिसां आहियां, तुंहिंजे घर जे भरिसां आहियां, ॼण मंदर जे, ॼण मंदर जे भरिसां आहियां, तुंहिंजे घर जे भरिसां आहियां। प्रोग्राम जी आजियां, जी हाँ आजियाणो असांजो साथी जेको मक्खी जे हवाले सां बि इंतिहाई सरगर्म रहियो, या वरी अछड़े थर जे हवाले सां संस वॾो कमु थियल आहे, कंहिं बि तारुफ़ जो मुहताज न आहे। जी हाँ, साईं मजीद मगरियो खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचे ऐं जेके शरीक थिया आहिनि उन्हनि जी आजिया में के ॿ लफ़्ज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कमल पाड़ूं पाताल में भंवर भरे आकाश, कमल पाड़ूं पाताल में भंवर भरे आकाश, ॿिनी संदी ॻाल्हड़ी राज़ आंदी रास, तंहिं इश्क के शाबाश जही मोहब्बती मेड़िया। स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल मुंहिंजा दोस्त, शाइरो, अदीब, सॼी सिंध खां जेके बि दोस्त कही हिन प्रोग्राम में आया आहिनि, असां हिन प्रोग्राम जे प्लेटफार्म तां सभिनी दोस्तनि खे भलीकार कयूं था। उन्हनि जा लख थोरा जो पंहिंजो क़ीमती टाइम कढी हिन नंढड़े प्रोग्राम ते गॾु थिया आहिनि ऐं असांजे प्यारे दोस्त मिठू सांगड़ाई जे किताब जी मुहरती तक़रीब ऐं उन सां गॾोगॾु कुल सिंध मुशाइरो बि, त काफ़ी शाइर बि असांजा दोस्त गॾु थिया आहिनि।
इंशाअल्लाह उन्हनि खे असां ॿुधंदासूं ऐं कुझु झलकियूं ॿुधियूं बि अथऊं, ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह अञा वधीक थींदासूं। काफ़ी दोस्त आहिनि जेके किताब ते तबसरो कंदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। थैंक यू। दर्द खे को हॾ नाहे सॾ नाहे, केर हाणे गॾु नाहे सॾ नाहे, भाकुरनि जो आ भिकोड़ण या मुक़दर, मोहबतनि जो मॾ नाहे सॾ नाहे। ए अमड़ तुंहिंजे दुआउनि जो समर आ, ए अमड़ तुंहिंजे दुआउनि जो समर आ, फ़ासिलनि में खॾ नाहे सॾ नाहे, पाण भी कची उम्र में पिया हलूं था, पाण भी कची उम्र में पिया हलूं था, इश्क में भी वॾ नाहे सॾ नाहे, आगिची में पई हयाती पाण खे पर, आगिची में पई हयाती पाण खे पर, डोड़ में का जॾ नाहे सॾ नाहे। ऐं आऊं किताब ते ॻाल्हाइण लाइ सांगड़ सां वास्तो रखंदड़ नौजवान शाइर, नौजवान लेखक, जेको अनक़रीब नावल नवीस बि थियण वारो आहे, छो त नावल लिखिजी चुको आहे, छपाई जे मरहलनि में आहे। जल्द हूअ जेको दरिया आहे जंहिंसां पहिरियों भेरो असांजो तारुफ़ साईं आजिज़ हुजण करायो हो, हूअ आजिज़ हुजण जो ॾिनल तोहफ़ो आहे असां लाइ। जी हा, गुज़ारिश कंदुसि प्यारे दरिया ख़ान लिगारी खे पाण अचनि ऐं हिन किताब ते ख़्यालनि जो इज़हार कनि। जी हा, ॻोढ़नि जो ॻोठ ते ॻाल्हाइण लाइ आउं सॾींदुसि प्यारे दरिया ख़ान लिगारी खे। अस्सलाम वालेकुम। जी सिंध, मां कोई एॾो वॾो लेखक न आहियां जेॾो हबीब मूंखे पेश कयो आहे। ऐं मिठू सां उन वक़्तु राब्ता जुड़िया हुया, वास्ता क़ाइमु थिया हुया, जॾहिं हुन लिखियो हुयो त ज़िंदगी मुख़्तसर नियण आला न रख, सभु पतो आहे पहिरीं तूं हवाला न रख, ज़ुल्म जहिड़ो हुजे ज़ुल्म सॾिबो पहिरीं, कातिल जा उतम नाला न रख। ऐं मिठू 2009 खां मिठू सां मुंहिंजो वास्तो आहे, रहियो आहे, ऐं रेस्पायरेशन जे अमल ताईं हलंदो जेसि ताईं ऑक्सीजन आहे। ऐं उन खां अलावा मिठू तमामु देरि सां ही किताबु ॾिनो आहे, हालांकि हीअ किताबु तमामु पहिरियां अची वञणु घुरिजे हा। ऐं हिन में उहे शयूं लिखियलु आहिनि जेके शयूं मिठू लिखियूं आहिनि ऐं हिन खे काफ़ी पहिरियां लिखी छॾणु घुरिबियूं हुयूं। ऐं इहे अहसास जेके असांजे देरि पहुता आहिनि, इहे तमामु असांजे जल्द पहुची वञणु खपनि हा, पर मिठू जो कुझु मजबूरियूं हुयूं, इन लाइ मूंखे हीअ किताबु हिन में तमामु सुठा मौज़ूई आहिनि। ऐं मिठू असांजो वधीक वेझो रहियो आहे, इन लाइ जेको सो मिठू ते ॻाल्हाइण लाइ मूं वटि के लफ़्ज़ न आहिनि। बहरहाल किताबु तव्हांजे साम्हूं आहे, पढ़ी करे दोस्त पंहिंजो रायो ॾींदा। मूं वटि वधीक कुझु ॻाल्हाइण लाइ आहे कोन। ऐं मिठू लिखियो हुयो कंहिं टाइम में त हेल ॾियारी साण कंदासीं, तुंहिंजे ईंदे वेंदिया हणबी, तुंहिंजे ईंदे मुर्क बि ईंदी, तुंहिंजे ईंदे सवियूं वणंदियूं। मिठू खे सवियूं वणियूं या न? अॻे असांखे किताबु तमामु वणियूं आहे ऐं उमेद थो कयां त दोस्तनि खे बि वणंदो। जीअं सिंध, जीअं लतीफ़। राशिद बोराई चयो हो, कंहिं काफ़र दिला क़ैद कई ईमान सहारो ॾेई न सघियो, कंहिं काफ़र दिला क़ैद कई ईमान सहारो ॾेई न सघियो, हिन मर्ज़ मोहबत में यारो लुकमान सहारो ॾेई न सघियो। ओनार जे हिकिड़े गिदड़ कई, कई उनजी सुर में शामिल थिया, अफ़सोस जो हिकु इंसान खे ॿियो इंसान सहारो ॾेई न सघियो। अॻु पीअंदो हुअसि ऐं जीअंदो हुअसि, दुनिया जो ग़म बि ओॾो हो, अॼु एॾी मुसीबत आह वधी पैमान सहारो ॾेई न सघियो। बीमार जे भर में घर भातियुनि पए सारी राति तिलावत कई, पैसा न दवा जे कान हुया, क़ुरान सहारो ॾेई न सघियो। बहशत जे दर तां पेर थिड़ियो, तह तोड़ कयो वञे दोज़ख में, जन्नत में हुजां हा राशिद पर रिज़वान सहारो ॾेई न सघियो। ऐं हाणे आऊं असांजे प्यारे साथी आज़ाद मरी खे सॾींदुसि पाण ख़्यालनि जो इज़हार करे। जी हा, आज़ाद मरी। सभ खां पहिरियां असां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं जेके पूरे सिंध खां असांजी नंढड़ी नींड ते जेके बि दोस्त कही आया आहिनि, उन्हनि लाइ शाह साईं जूं ई सीटूं थोराम थोराम उते मारूअड़नि जा, थोराम थोराम उते मारूअड़नि जा, थर में वारी थोरड़ी तेहा घणेरा,
भला आहियूं ई बेरा घणे घणे केतिरा सभिनी दोस्तनि जी महिरबानी। मूंखे मौक़ो मिलियो आहे मिठू सांगड़ाई ते ॻाल्हाइण जो। मिठू सांगड़ाई मुंहिंजो अदबी उस्ताद बि आहे ऐं मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे त मज़े जी ॻाल्हि आहे त इन खां हिकु ॿी बि वॾी हस्ती जंहिंजे साम्हूं स्टेज ते मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो बि मिले, मुंहिंजो उस्ताद साईं नवाज़ कुंभर साहिबु, जिन वटि आऊं फस्ट ईयर ऐं इंटर में पढ़ियसि। मुंहिंजे लाइ ॿई मानाइता, ॿई मुअज़्ज़ज़, जिन जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं आहिनि ऐं अलाह पाक उन्हनि खे किरोड़े कामयाबी उता फरमाए। ऐं सभु मुंहिंजा मोहसिन आहिनि। ऐं हिकिड़ो नंढड़ो माण्हू सिखण जे मरहले में, ऐं हमेशह जॾहिं ॻाल्हि कंदो आहियां सिखण जे मरहले में, त कुझु मुंहिंजा दोस्त आहिनि जेके हुते हमेशह खिलंदा आहिनि ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। बहरहाल उस्ताद मिठू सांगड़ाई खे जेको मूं पढ़ियो ऐं परखियो आहे, उस्ताद सांगड़ाई जी शाइरी खां वधीक मूं सांगड़ाई खे जा ॻोढ़ा पढ़िया आहिनि। उहे ॻोढ़ा जेके हुन पंहिंजे किताब में तमामु सुठे नमूने ऐं सुहिणे नमूने चिटिया आहिनि। ऐं एॾो वॾो लेखक त न आहियां, बहरहाल कुझु सुठो जेको कुझु मूं लिखियो आहे ऐं मां सॼणनि जे नज़र थो कयां। ऋण कदीअ ते रड़कंदड़ रूह कॾहिं बि सुकून माणे न आहे सघियो। रण कदीअ ते रड़कंदड़ रूह कॾहिं बि सुकून माणे न आहे सघियो। रूह सुकून माणे बि कीअं? समाज जे समूरे सिस्टम जो चरखो कुझु ईअं ई थो घुमे, जंहिंमें एहसास पीसीदा पवनि ऐं रूह तड़पंदे तड़पंदे फना थियो पवनि। मन अंदर जी आंध मांध केरु थो सम्झी सघे? अणबराबरी, वॾ नंढाई, ऊंच नीच, तबक़ाती सिस्टम हमेशह एहसास सां भरियल माण्हुनि खे ज़ख़्मी कयो आहे। ऐं उहे एहसास सां टमटार माण्हू पंहिंजे मुंहुं अकेलाई में ॻोढ़ा ॻाइण खां सवाइ ॿियो करे बि छा था सघनि? दुनिया जे हुजूम सां हलंदड़ अरबे माण्हू धरतीअ जे ॻोल्हे ते केतिरो वक़्तु ज़िंदा रहनि था ऐं केतिरी ज़िंदगी गुज़ारे फना थी वञनि था, इहा ख़बर कंहिंखे बि न आहे। पर वक़्तु पंहिंजी पांद जी छांव सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि ते ई कंदो आहे जंहिंजे मन में रहम, हमदर्दी ऐं प्यार जा जज़्बा हूंदा आहिनि। माण्हू पंहिंजो किरदारु, पंहिंजो नाव बरक़रार रखण लाइ वॾा कशाला कटींदा आहिनि, तॾहिं वञी तारीख़ जे सुनहरनि अल्फाज़नि में लिखिया पढ़िया ऐं यादि रखिया वेंदा आहिनि। तारीख़ में हमेशह उन्हनि खे यादि रखियो वेंदो आहे जेको साणीअ सां मोहबत, समाज सां हिकु जहिड़ो वर्ताव ऐं हमदर्दीअ जहिड़ो जज़्बो रखनि था। माण्हू पंहिंजो किरदारु बरक़रार रखण लाइ वॾी वोड़ कंदो आहे जीअं उहो समाज में पंहिंजी हिकु सुञाणप ठाहे सघे। अहिड़नि माण्हुनि में सूर्यनि जी सरज़मीन सिंध ऐं इल्म, अदब, आवाज़ ऐं फन सां ज़रगेज़ मिठी सांगड़ जे ग़रीब घराणे में जनम वठंदड़ मिठू सांगड़ाई आहे, जंहिंजी दिलि में साणीअ सां सची मोहबत, समाज सां हमदर्दी ऐं हर कंहिं लाइ इज़त ऐं पंहिंजाइप आहे। मूं सांगड़ाई खे तमामु वेझो खां पढ़ियो ऐं परखियो आहे। सांगड़ाई सां गॾु रहंदे संदसि छांव ऐं उस्तादी हेठि अदब जी दुनिया में आङुर जले विखूं करण सां गॾु गॾु उन्हनि पीड़ाउनि खे बि पढ़ियो ऐं परखियो आहे जंहिंखे हुन पंहिंजी शाइरीअ में बयानु कयो आहे। ऐं जॾहिं संदुनि शाइरी जो किताबु ॻोढ़नि संदो ॻोठ छपजण जे मरहले ते पहुतो त मूंखे तमामु घणी सराही थी जो असांजे सर्कल जे हिकु अहिड़े माण्हूअ जे शाइरी मजमूए जो किताबु छपिजे पियो जेको मुंहिंजो अदबी उस्ताद हुअण सां गॾु मुंहिंजो बहितरीनु दोस्त पिणु आहे। संदसि शाइरी मजमूए ॻोढ़नि संदो ॻोठ में उदासी बि आहे त भोगनाऊं बि आहिनि। धरतीअ सां इश्क बि आहे त महबूब सां लाज़वाल मोहबत सां गॾु महबूब सां शिकायत खां वेंदे महबूब जी सूंहं बि चिटियल आहे। भला एहसास रखंदड़ माण्हू करे बि छा थो सघे? पंहिंजे एहसासनि खे लफ़्ज़नि जो रूप ॾेई सघे थो। मूं मिठू सांगड़ जे किताब ॻोढ़नि संदो ॻोठ पढ़ंदे पढ़ंदे पंहिंजा उहे एहसास ज़ख़्मी महसूसु कया आहिनि जिन एहसासनि खे समाज में किथे जॻहि न मिली सघी, ऐं उहे एहसास बि महसूसु कया आहिनि जेके तड़पंदे तड़पंदे अवधी निंड सुम्ही रहिया। किताब में मूं जेके शाइर कुझु सेठ लिखिया आहिनि, बहरहाल उहे शाइर जेके न दोस्तनि वटि किताब मौजूदु आहे, यकीनन उन दोस्तनि खे पढ़ण जो मौक़ो मिलियो ऐं मिलंदो। ऐं उहे शाइर जेके आहिनि उनखां माज़रत थो कयां, पर लॻे त मुख़्तसिर ॻाल्हि आहे। ईअं किताब ॻोढ़नि संदो ॻोठ जे अंदरि कैफ़ियतनि जी भरमार आहे, जिन कैफ़ियतुनि में हिकु मासूम हारीअ जो दर्द बि आहे त उन बेवाह विधवा जो दर्द बि आहे जंहिंजो जवानीअ में संस वर ही दुनिया छॾे वञे थो। ऐं उन बेवाह वनीअ सां थींदड़ दर्द कथा चिटी तरह बयानु कयल आहे त हिन समाज जा माण्हू उन बेवाह सां कहिड़ो सलूक कनि था। हिन किताब में छपियल नज़म विधवा यकीनन दोस्तनि खे पढ़ण जो मौक़ो मिलंदो ऐं पढ़ियो बि हूंदो। हुन खां पोइ महबूब जे प्यार, पीड़ाउनि
ऐं समाज जे सूरनि दर्द कथाउनि खां वेंदे धरती ते आबाद शहरनि वस्तियुनि ॻोठनि गलियुनि खां वेंदे कारूंजर जी सूंहं तोड़े कारूंजर सां थियल वेसाह गाती बि कमाल सां बयानु कयल आहे। यकीनन इहो नज़म बि तव्हां दोस्तनि पढ़ियो हूंदो ऐं किताब वटि मौजूदु आहिनि। ऐं हिकु भेरो ॿीहर सभिनी सॼणनि जा थोरा मञी ते पंहिंजी जाइ वठनि, छो त किताब ते ॻाल्हाइण लाइ उस्ताद मिठू सांगड़ जी ज़िंदगी ते ॻाल्हाइण लाइ काफ़ी सारा दोस्त मौजूदु आहिनि। महिरबानी अवां प्यारनि जी। हीअ ख़ूबसूरत ख़्यालनि जो इज़हार करे रहियो असांजो प्यारो आज़ाद मरी। चयमि घर में लांघा ऐं फाका रहनि था, चयमि घर में लांघा ऐं फाका रहनि था, वॾा घर जा भाती न अक्सर कुझनि था, नथा ॿार निढड़ा सुणाइण सां सरचनि, न कोई परिन जे कहाणियुनि में परचनि। सॼी राति तारनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए, भला केस ताईं को बुख खे भॼाए। बचा मानी मानी पुकारे मरी विया, ऐं मानी जे उटके में वेला टरी विया। वॾा साम्राजी वॾे पेट वारा कढ़ाइनि फिराइनि ते जिन जा गुज़ारा, थधारियुनि जा कुता इहो खाज खाइनि, असांजा पे बचा था तिन लाइ वाझाइनि। चेमीअ छुआ भला शाह भिटाई, त धरती में अखियूं खुपाए चयाई, दुनिया जो दस्तूर ईअं आहे बाग़ी। ऐं हाणे असांजे ख़ूबसूरत लेखक ऐं साथी प्यारे करीम शाह शिराज़ी खे गुज़ारिश कंदुसि पाण अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। वॾी महिरबानी अदा हबीब। स्टेज ते वेठल मुंहिंजो इंतिहाई मानियातो उस्ताद साईं नवाज़ कुंवर साहब, साईं मिठू सांगड़ाई साहब, ॾाढो ग़ुलामेदर। साम्हूं वेठल ॿिया बि स्टेज ते वेठल मुंहिंजा इंतिहाई मानाइता, साम्हूं वेठल साईं माबख्श बलोच, डॉक्टर प्रीतम ऐं ॿिया जेके बि दोस्त, साईं मुबीन वसाण, सभिनि खे हक़ मौजूद GSN। मिठू जो जीअं किताबु आयो त हीअ मुंहिंजो पहिरियों चकर आहे जो आऊं कंहिं किताब ते ईअं तबसरो करे रहियो आहियां। इन खां पहिरियां स्टूडेंट ई आहियां ऐं कंहिं किताब ते कंहिं तबसरो त कोन कयो अथमि। बहरहाल जेको हाल आहे मुंहिंजो मूं उन वक़्तु लिखियो हुयो। अफ़लातून चयो हो त शाइरनि खे ॾेह नेकाली ॾेई ॾियणु घुरिजे, छो त उहे एतदाल ऐं नेकी बजाए जज़्बनि खे उभारीनि था। त संदुसी शागिर्द अरस्तुअ चयो त शाइर समाज में मुनफ़ी किरदार अदा करे थो, हू शाइरीअ वसीले समाज मां नेग्लियंसी रविया कढी अहम किरदार अदा करे थो। फिलिप सडनी चयो अमल ऐं जदोजहद करण लाइ हिमथाइण वारो कमु शाइरी बहितर नमूने सां करे सघे थो। सेहतमंद समाज चाहियो था त उते शाइर जो हुजणु लाज़मी आहे। शाइरी इंसान जे अंदर जे उद्दमनि जज़्बनि जो नालो आहे। शाइरी में इंसान जा समूरा एहसास, जिन में मोहब्बत, प्यार, नफ़रत, धिकार, हुबल वतनी, दुआ समेत इंसान जा समुंड जेॾे पाताल जेॾा ओन्हा ऐं गहरा ख़्याल अची वञनि था, जंहिंखे शाइर सुहिणे नमूने लफ़्ज़नि जो ख़ूबसूरत वेस पाराए समाज आॾो रखे थो ऐं उनजो इज़हार करे थो। जीअं शेख अयाज़ चयो आहे त शाइरी जा रूह गरमाए नथी, शाइरी जा रूह गरमाए नथी, मंज़िले मक़सूद सां पाए नथी। अयाज़ जे मथिन सिटनी वांगुरु मिठू सांगड़ई जी शाइरी आहे। सच त हिकु ई वक़्तु हिन जी शाइरी मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते रूह खे गरमाए थी ऐं पढ़ंदड़ खे संद ख़्याल, ताजुब, हैरानगी ऐं सोच जे उन खूह में विझो छॾे। संद शाइरी जे ताज़े अल किताब ऐं ज़िंदगी जे केतिरनि ई सालनि खे सहीड़े हिन नई टही जो नौजवान शाइर मिठू सांगड़ई जी शाइरी जो पहिरियों मजमूओ ॻोढ़नि संदो ॻोठ मुंहिंजे हथ में पहुतो त संदसि हेठिन ख़्यालनि मूंखे सोचण ते मजबूर करे छॾियो, जेके अव्हां सां बि वंड कजनि था। संदसि कुझु चूंड गज़ल ऐं के चूंड बंदि अव्हां ॾो वंड कयां थो। भरिजी कॾहिं न सघियो अहिड़ो आहे ख़ाल दिलि में, भरिजी कॾहिं न सघियो अहिड़ो आहे ख़ाल दिलि में, बरंदो रहियो अज़ल खां अहिड़ो ख़्याल दिलि में, नचंदो रहियो हू मुंहं में छेरियूं ॿधी सदियुनि खां, नचंदो रहियो हू मुंहं में छेरियूं ॿधी सदियुनि खां, दम दम वञे थी आख़िर कहिड़ी धमाल धमाल दिलि में, मुंहं में लथो हू आहे हिन में लथो मां आहियां। संदसि शाइरी सॼी ईअं ई आहे मुंहिंजे ख़्याल में त। मुंहं में लथो हू आहे हुन में लथो मां आहियां, जेको ॾिसी पियो सो आहे कमाल दिलि में, दुनिया सॼी ही ईंदी मूं सां मुंहं में मिलंदी, दुनिया सॼी ही ईंदी मूं सां मुंहं में मिलंदी, मोहब्बत जी मुंहुं ॿारी हिकिड़ी मशाल दिलि में,
मिठू पंहिंजे मथे ख़्याल वांगुरु ई आहे। हिन जे नंढे आस्थाने ते सॼी सिंध जा कलम धणी अची महिमान थींदा आहिनि। हीउ दिलि जो सखी मुड़ुसु संदन ख़िदमत सिंध जी ख़िदमत सम्झी कंदो आहे। हिन जो तोड़ेक भॻवान ते को बि भरोसो न आहे, पर पोइ बि भॻवान महिमान खे भॻवान जो रूप सम्झंदो आहे। सदाईं संत आस्थाने मां शाइरी टहक ऐं मौसीक़ी ॿुधण में ईंदी आहे। ईअं खणी चइजे त सॼी सिंध मिठूअ जे ग़रीबाणे आस्थाने ते अची गॾु थींदी आहे। अचो सिंध शाइरी में हुबल वतनी ॾिसूं। राति निंड में ख्वाब हिकिड़ो वियो मरी, राति निंड में ख्वाब हिकिड़ो वियो मरी, लुड़क ज़ख़्मी आब हिकिड़ो वियो मरी। अॼु वरी तारीख़ा मातम कयो, अॼु वरी तारीख़ा मातम कयो, इनकलाबी बाब हिकिड़ो वियो मरी। हिन किताब में हुबल वतनी देश जे माण्हुनि जे मथां थींदड़ वॾेरनि, जागीरदारनि ऐं सरमाएदारनि जे ज़ुल्म समेत अहिड़े ई ॿियनि मौज़ुनि ते मिठू ख़ूब लिखियो आहे। मिठू उन समाज, उन सिस्टम ऐं उन हालत मां गुज़रियो आहे। उहो बि हिकु हारी जो ॿारु आहे, उन करे सभिनी हक़ीक़तनि ऐं हालतुनि खां ख़ूब वाक़िफ़ बि आहे। किताब में अॻिते हली असां शाइरी जी इश्क जी ॻाल्हि कंदासीं। शाइर इश्क कयो, नतीजा मिलियसि जेके हर आशिक़ खे मिलंदा आहिनि, जेके इंसान ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं विसारे न सघंदो आहे। इश्क उहो आहे जेको ला हासिल रहे, जंहिंजे पाइण जी तमन्ना इंसान में रहे। उन तमन्ना में, उन पीड़ाव में जेको मज़ो आहे, उहो अहिड़ा ई आशिक़ ॿुधाए सघनि था। उहो ई सबबु आहे जो खेसि इश्क जी राह सिंध जी नई टही जो ख़ूबसूरत तख़लीकार बणायो। अॼु अचो त संस ॻोड़नि जे ॻोठ जो मथा छुरो चकर हणूं। पत्थर रखी ऐं प्यार ते पीड़ाव सोचजे, पत्थर रखी ऐं प्यार ते पीड़ाव सोचजे, वठिजे जिस्म ख़्याल में घाव सोचजे। संस ॿिया बि केतिरा ई नज़म आहिनि ऐं मथियां बंदि हिन किताब जे कुझु गज़लनि मां चूंड हुआ। हिन मुख़्तसर ख़्याल मां शाइर जे मुताले ऐं मुशाहिदे जी ख़बर पवे थी, जंहिं पुख़्तगी जी ख़बर पवे थी। मिठू रुमावनीयत ते बि घणो लिखियो आहे, जंहिं सबबु वक़्त ब वक़्तु संदसि मथां तनक़ीद बि थींदी रही आहे। तनक़ीद उन करे थिएसि थी जो मिठू समाज खे सिधो सओं आइनो थो ॾेखारे, जंहिंमें पाण सभु उघाड़ा था नज़र अचूं, पाण सभु कूड़ा धोखेबाज़ वेशी था नज़र अचूं। मिठू सांगड़े जो किताब ॻोड़नि संदो ॻोठ जो मुआग सिंध जे नाले वारे अदीब ऐं असांजे मान वारे साईं आसिफ़ ज़मीनी लिखियो आहे। अॼु संस मोहरी तक़रीब आहे, उन ते खेसि खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। ऐं सभिनी जी महिरबानी। मेहरबानी। हयाती जा इहे मेड़ा खुदा समझे खुदा जाने, हयाती जा इहे मेड़ा खुदा समझे खुदा जाने, रहूं शल पाण ॿई भेड़ा खुदा समझे खुदा जाने। कुननि जी कूका अहिड़ी किनारनि जो पतो नाहे, केॾांहुं वेंदा पंहिंजा बेड़ा खुदा समझे खुदा जाने। मोहबत अर्श खां ऊंची, मोहबत समुंड खां गहरी, मोहबत जा ॿई छेड़ा खुदा समझे खुदा जाने। असांजे दर्द जा किस्सा रहिया आहिनि ज़माने में, अव्हां जा हाल हिन कहिड़ा खुदा समझे खुदा जाने। ऐं हाणे आऊं असांजे साथी एडवोकेट प्रेम खे अर्ज़ु कंदुसि पाण ख़्यालनि जो इज़हार करण लाइ अचे। जी हा एडवोकेट प्रेम। ऐं जेके जेके दोस्त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां आहिनि उन्हनि खे तहे दिलि सां सांगड़ अचनि ते वेलकम चऊं था, उन्हनि जी वॾी महिरबानी। अॼु हिकु पोहरियत तबिके जो जेको आहे मज़लूम तबिके जो नौजवान मिठू सांगड़ाई, जंहिंजो किताब ॻोड़नि संदो ॻोठ जी तक़रीब मुहूर्ती तक़रीब में पहुतल आहिनि। यकीन कयो त हिकु दरबदर कबीलो, हिकु पीड़ियल कबीले जे नौजवान एतिरी महिनत कई आहे ऐं हुन हिकिड़ो किताबु लिखियो आहे। इहो असां समूरनि दोस्तनि जे लाइ, सिंध वासियुनि लाइ फ़ख़्रु आहे। मिठू ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे। तमामु बहितरीनु पंहिंजी हिकिड़ी ज़िंदगी जी जस्तजू हुन किताब में छापी आहे ऐं शाइर अदीब लेखक उहा हूअं दर्दनि जा दास्तान हुननि जे अंदरि में हूंदा आहिनि। उहा पंहिंजे लिखणनि में, पंहिंजे मज़मूननि में कुझु न कुझु ज़ाहिर कंदा आहिनि। सो वक़्तु घटि आहे, काफ़ी सुठा सुठा ऐं प्यारा जेको आहे दोस्त आया आहिनि उन्हनि खे ॿुधंदासीं। मिठू जूं जेको आहिनि हिकु ॿ सिटूं आहिनि उहा ॿुधाईंदासीं। वक़्त जो वहिंवार कुझु अहिड़ो हुयो, तुंहिंजो मूंसां प्यार कुझु अहिड़ो हुयो, तो निभाई न तोस्ते छा म्यार, ही संसार ही कुझु अहिड़ो हुयो। महिरबानी दर्शन। पुछाऊं त हथ में कलम आया बिजली, बगल में किताब आया तूफ़ान आहे, तके कामरेडनि जे मुंह में चयमि नवनि इनकलाबनि जो सामान आहे। पाण जेके अहले कलम आहियूं उहे नए इनकलाब जी जाखोड़ में निकितल आहियूं, पंहिंजो सोचूं ज़रूरु रंग लाहींदियूं। ऐं हाणे किताब ते ॻाल्हाइण लाइ
या शायरी ते ख़्यालनि जे इज़हार लाइ असांजे दोस्त, असांजे प्यारे साथी ऐं अछड़े थर अदबी फोरम सां वास्तो रखंदड़ प्यारे सावण राजड़ खे सॾींदुसि पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। जी हा, सावण राजड़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल ऐं मिठू सांगड़ाई समेत ऐं साम्हूं वेठल कुंड कुड़छ खां आयल महिमाननि खे असीं भलकार चऊं था। अचड़ो थर अदबी फोरम ऐं शाह लतीफ़ अदबी फोरम पारां मिठू सांगड़ाई जे किताब अॼु जेका महावरती तकरीब थी रही आहे, इन में काफ़ी शाइर दोस्त बि आयल आहिनि परे परे खां। असीं उन खां अॼु सिखणु चाहियूं था ऐं असीं फोरम जे तरफ़ां मिठू सांगड़ाई खे मुबारकबाद पेश कयूं था। ऐं एतिरो वक़्तु इन करे कोन था वठूं जो असीं पाण हिते सिखण आया आहियूं। हिकु शेर चई ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि। ईंदे चवंदई आ वींदे चवंदई वे, छॾे सारो ॾे अंगण अचिजे उन जे। महिरबानी। महिरबानी सावण साईं। ऐं हाणे आऊं सांगड़ सां वास्तो रखंदड़ असांजे प्यारे दोस्त, असांजे प्यारे साथी ऐं असांजी रहनुमाई कंदड़ हूअ जेको पाण मुमताज़ आहे, उनजो तारुफ़ कहिड़ो कराइजे। जी हा, साईं मुमताज़ लेगारी खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। जी हा, साईं मुमताज़ लेगारी। मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन, मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन, तिन जो सराफन अण तोरियो ई अघायो। स्टेज ते वेठल मुंहिंजा प्यारा दोस्त अदीब शाइर ऐं पिंडाल में वेठल मुंहिंजा दोस्त शाइर ऐं महिमान, भेट धणी जे हिन सिटनि सां आऊं अॼोके हिन तक़रीब में कुछ इज़हार ख़्याल कंदुसि। सब खां पहिरीं त मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि असांजा दोस्त सांगड़ फोरम ऐं सांगड़ लिटरेरी क्लब, जिन हिन असांजे इंतहाई ग़रीब ऐं मिसकीन दोस्त शाइर खे उनजी हौसला अफ़ज़ाई लाइ हिन किताब जी महावरत कराई आहे। इहो अहम कमु आहे। थियण त इहो कमु खपे आहे त जेके सिंध में वॾियूं अदबी तंज़ीमूं आहिनि, वॾियूं नाले वारियूं तंज़ीमूं आहिनि, उन्हनि खे अहिड़नि असांजे प्यारनि साथियुनि ग़रीब शाइरनि जे किताबनि जी महावरत करणु खपे आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त शायदि उहे सिर्फ़ु इलेक्शन ताईं रहिजी विया आहिनि ऐं असांजे दोस्त जी महावरत जे लाइ असांजो जेको बि हाल आहे दोस्तनि जे लाइ हाज़ुर आहे। मिठू सांगड़ाई जो ॼण नालो ॿुधिजे थो त सांगड़ में ॼण मूं सांगड़ जी तारीख़ जो किताब सहेड़ियो आहे। उन में हिकिड़ो बाब आहे सांगड़ ज़िले जा शाइर। सांगड़ ज़िले जे शाइरनि जो जेको तादादु जेको मुंहिंजे हिसाब सां, जंहिंखे आउं शाइर माना पंहिंजे हिकिड़े हिसाब सां सम्झां थो, 475 जे क़रीब आहे। 475 शाइर जेके लिखण जे क़ाबिल आहिनि, ॿुधण जे क़ाबिल आहिनि ऐं उन मयारी शाइर जे मुताबिक़ अचनि था, जंहिंमें 100 जे क़रीब क्लासिकल शाइर आहिनि सांगड़ ज़िले में। बाक़ी तक़रीबन जेके ॿिया शाइर आहिनि 375, जंहिंमें 120 उर्दू शाइर आहिनि ऐं बाक़ी 275 शाइर जेके आहिनि, 265 शाइर जेके आहिनि, लॻभॻि उहे सिंधी शाइर आहिनि, नौजवान शाइर बि आहिनि उनमें ऐं बहितरीन शाइर आहिनि। त 3 नाला सांगड़ में असांखे मिलनि था। हिकिड़ो मासूम सांगड़ाई, उनजो तख़लुस बि सांगड़ाई आहे। हिकिड़ो ॿियो तख़लुस आहे जेको शाइर कोन हो पर फनकार हो, उस्ताद गुलज़ार अली सांगड़ाई। ऐं टियों असां वटि जेको शाइर आहे जंहिं ते पाण अॼु ॻाल्हायूं पिया, उहो मिठू सांगड़ाई। सांगड़ाई कोन्हे, मुंहिंजो सांगड़ सां तालुक़, जंहिंजे पोयां सांगड़ाई जो तख़लुस हुजे। ॿी ॻाल्हि त साईं जो किताब मूं पढ़ियो आहे, माशाअल्लाह। जॾहिं किताब साईं ॾिनो हुई ऐं किताब खे अॻिते आणण में आउं सम्झां थो त असांजा 2 टे दोस्त आहिनि जिन मिठू खे मजबूर कयो त मिठू ई तूं जेके पना हिते क्लिनिक ते लिखी वेठो, इहे पना गुम थी वेंदा, इहे पना किरी वेंदा किथे, महिरबानी करे की किताबी शकिल ॾे। उनमें एहसान लगारी साहब आहे, आउं बि शामिल आहियां ऐं ॿिया बि खोड़ सारा दोस्त। बिल आख़िर असांजो दोस्त किताब छपाइण में कामयाबु थी वियो।
घटि में घटि छो त मूं सची ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मां सांगड़ जी तारीख़ मूंखे 13 साल थिया आहिनि ऐं 13 सालनि में मां केतिरनि ई ॻोठनि केतिरनि ई शाइरनि जो जॾहिं कलाम गॾु कयो त केतिरनि ई माण्हुनि जा औलाद वटि उनजो कलाम महफ़ूज़ कोन हो। शाइर जो कलाम मूंखे मिलियो मुंहिंजे दोस्तनि वटां, औलाद वटि कोन हो। संदूकनि में बंदि हो, उतां संदूकनि मां मूं कढायो। यकीन कयो त जॾहिं माण्हू हलियो थो वञे त हिकिड़ो त अहिड़ो बि शाइर हो सरहाड़ी जे क़रीब, उनजे किताबनि खे उनजी औलाद ॿाहिरि ई साड़ी छॾियो। चई त उनजी कलाम फोटे ज़रदारी बि ॻाया आहिनि। चई त हू मौलवी थी विया, पुट जेके सभु मौलवी थी विया। हुन चयो त बाबे वॾो ज़ुल्म कयो, वॾो बाबा वॾो कुफुर कयो ऐं उन किताबनि खे ॾेई तीली ॾेई छॾी, साड़े छॾी। अॼु ताईं मूंखे उनजो किताब न मिली सघियो। इहा हालत आहे त तव्हां जेको आहे सो मतां आसरे ते छॾे ॾियो त औलाद छपाईंदो, पर न। इहो आउं ॿुधाए छॾिया। सम्झा त मिठू सांगड़ाई बि इन ॻाल्हि खे जल्दी सम्झी वियो ऐं पंहिंजो किताब छपायईं। अलाह तौफ़ीक़ ॾींदो सभिनी दोस्तनि खे। शाइरी दरअसल कंहिं माण्हू जे अंदरि जो आवाज़ हूंदो आहे। शाइरी में माण्हू जा एहसासात, ख़्यालात, ॾुख, ग़म, उमीद, मायूसी, वतन सां मोहबत, महबूब जी साराह खां काइनात जी हुस्न, काइनात जे तख़लीकार रब जी तारीफ़ बि हूंदी आहे। हाणे उहो शाइर ते मुनसिर आहे त हू मथे ज़िक्र कयल ॻाल्हियुनि मां कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे पंहिंजी शाइरी जो मौज़ू बणाए थो या हर फ़न मौला थिए थो। इंसाफ़ ज़िंदगी खे हिकु सिधो घस ॾिए थो। दुनिया जे सभई मकतब फ़िक्र, सभई मज़हब इंसाफ़ जा इनकारी न रहिया आहिनि। इहो इंसाफ़ पंहिंजी ज़ात खां वठी हर शोबे में लाज़मी आहे। इंसाफ़ जो दामन कंहिं बि शइ जे वजूद जो ज़ामिन आहे। जॾहिं ॻाल्हि शाइरी कबी त जॾहिं इंसाफ़ खां ख़ाली हूंदो त पोइ संदसि चयल कलमात माण्हुनि जे लाइ पुर असर न थींदा ऐं माण्हुनि लाइ लाभायत बि न थींदा। जंहिं शाइर जी शाइरी रुगो शाइर जी इर्द गिर्द फिरंदी हुजे, रुगो पंहिंजी ज़ात लाइ लिखंदो हुजे त माण्हुनि खे लाचार कोन्हे जो वेही हुनखे ॿुधनि। सिधी ॻाल्हि आहे, जेको माण्हू लिखे पंहिंजे लाइ थो या पंहिंजे महबूब लाइ लिखे थो, ॿिए खे लाचार कोन्हे त वेही शाइर खे ॿुधे। उन शाइर जा गुण ॻाइनि, पर जॾहिं शाइर पंहिंजी ज़ात खां निकिरी माण्हुनि जे दर्दनि, माण्हुनि जे मसइलनि, माण्हुनि जी मुश्किलातनि, समाजी क़दरुनि, समाजी ज़रूरतनि, क़ौमनि जी ग़ुलामी ऐं ज़ुल्म जे दास्ताननि खे पंहिंजे कलम जो मौज़ू बणाईंदो त पोइ यकीनन उहो शाइर आम माण्हू जो मक़बूल शाइर बि थींदो। बेटाई खां वठी शेख हयाज़, उस्ताद बुखारी, मौलवी अहमद मल्ला, फ़कीर मठा राजड़, पीर हसन बख्शा जीलानी ताईं ऐं सिंध जे नई टही जे शाइरनि में आसी ज़मीनी, हसन दर्स, अयाज़ गुल, एहसास मीरल खां वठी सांगड़ जे मिठू ताईं जी शाइरी ते नज़र विझबी त सिंध जे दर्दनि जो दास्तान बि मिलंदो। मारू जे वतन जी हुब में मिलंदी, ससुई जी जदोजहद, मूमल जो मिजाज़, सोरठ जो साज़, सोणी जी सिक, नूरी जी आजिज़ी, लीला जो लीलाइण मिलंदो। उन करे मथस कलम खणण असां सभिनी ते हक़ थिए थो। मिठू सांगड़ाई जी शाइरी जो सफ़र बि सिंध जो सफ़र आहे। ग़रीब घराणे में जनम वठंदड़ मिठू सांगड़ाई जी शाइरी में सिंध जो हुस्न ऐं सिंध जो आवाज़ मौजूदु आहे। रुगो संदसि किताब जो उनवान ई ॾिसिजे, उनमें सिंध जे अहम यूनिट ॻोठ जो ज़िक्र आहे। उहो बि ज़िक्र ॾाढो दर्द भरियो आहे, जंहिं ॻोठ जो नालो ई आहे ॻोढ़ण संधो ॻोठ। उनमें को बि शक न आहे त सिंध जा ॻोठ जेके मोहबत जा मुजस्समा हूंदा हुआ, जिते ख़ुशियूं ऐं मोहबतूं विराइबियूं हुयूं, जिते लस्सी मखण ऐं ॾुध जा दौर हलंदा हुआ, जिते सहरनि ऐं शरनाइनि जा आवाज़ गुंजंदा हुआ, जिते ॾांदनि जे जोड़नि जे हरनि हकलण जा आवाज़ ॿुधबा हुआ, जिते छेरनि जूं छमकारियूं हूंदियूं हुयूं, जिते चढ़नि जा आवाज़ ऐं पखियुनि जी पिरोलियूं हूंदियूं हुयूं, जिते नानी जूं कहाणियूं ऐं नाना ऐं ॾाॾा जी जवानी जूं कथाऊं ओताकनि में हलंदियूं हुयूं। उहे ॻोठ, उहे वथाण हिन वक़्तु वीराने जो ॾस ॾियनि पिया। ॻोठनि जी हालत ज़ार आहे। ॻोठनि ते पहुचण ताईं रस्ता भड़भांग लॻा पिया आहिनि। न बिजली आहे, न तालीम, न सिहत आहे, रुगो नालो वञी रहियो आहे ॻोठ। ऐं उन सरंदी वारा माण्हू औलाद जी तालीम लाइ ॻोठ छॾे शहर भेड़ा थिया आहिनि। ग़रीब ऐं बेपोच माण्हू उते मरण ई, उते जीअण जी वाट जो मुसाफ़िर आहे। उन ॻोढ़नि संदो ॻोठ जो उनवान ते मिठू सांगड़ाई जी शाइरी जो किताब आहे। मिठू सांगड़ाई जे ॻोढ़नि वारे ॻोठ में हिकु ज़मीर वारो इंसान जॾहिं दौलाब ऐं मुनाफ़िक़त ॾिसे थो त बा ज़मीर इंसान मरी वञे थो। ऐं मिठू चवे थो बा ज़मीर जी निशानी ही अथई तो कयो दौलाब हिकिड़ो वियो मरी।
ॻोल्हण संदो ॻोठ में मिठू चवे थो त मज़लूम रुगो ज़ुल्म सहण जो ठीको त कोन खयो आहे न, या मज़लूम सॼी उमिरि ठीको खयो आहे त हाणे ज़ुल्म ई सबो, पर हू उथी चवे थो, सुजाग थी पवे थो ऐं चवे थो मज़लूम हमेशह त छो मज़लूम हुजे हुत, मज़लूम हमेशह छो मज़लूम हुजे हित, मज़लूम ई मूसा जी असा बि थी सघे थो, मज़लूम मूसा जी असा बि थी सघे थो। ॻोल्हण संदे ॻोठ में लोक जे रवैयनि ऐं शिकायतनि जी जाइ बि दुरुस्त आहे। मिठू सांगड़ाई माण्हुनि जे रवैयनि जी शिकायत बि कई आहे। छा थो चवे, थी वियो तब्दील सारो लोक जो ख़ालिस पिणो, थी वियो तब्दील सारो लोक जो ख़ालिस पिणो, ढट जी ढोला किथे, ढोल ऐं ढाणियूं किथां। ॻोल्हण संदो ॻोठ जी हारी सां थींदड़ वेदनि जो ज़िक्र कुझु हिन रीत करे थो त साल जी महिनत वई हारी संदी आखई भोतार ऐं कमदार अधु, यानी हुन हार खे बि न विसारियो आहे। ॻोल्हण संदो ॻोठ में मुनाफ़िक माण्हू ॾिसण में सुहिणा सदा मलूक पर अंदर जा कारा ऐं चखण वक़्तु रुगो फोग ई नज़र था अचनि। छा थो चवे, जो ॾिसण में हुयो सो चङो थिए लॻो, सो चखियो मूं जॾहिं सो सॼो फोग हो। ॻोल्हण संदो ॻोठ हिकु ख़्वाब न पर हक़ीक़त जी अकासी जो तर्जुमान आहे। सिंध जो हर ॻोठ ॻोल्हण संदो ॻोठ आहे यार, सिंध जो ॻोठ हिन वक़्तु ॻोल्हण संदो ॻोठ आहे। ॻोल्हण जे ॻोठ जे रहंदड़ माण्हुनि जी निज सिंधी ॿोली बहितरीन रवानी सां लिखी अथसि। केतिरा ई मिसाल आहिनि, पर हिकिड़ो मिसाल ज़रूरु आऊं दोस्तनि ॾाढो पेश कंदुसि। जीअं निपोड़ींदो आहे कपिड़ो धोबी कमु, जीअं निपुड़ींदो आहे कपिड़ो धोबी को, हा यार जी झोली ईअं निपुड़ी वेंदी आहे। किताब, हा यादि जी किताब ॻोल्हण संदो ॻोठ में अनेक रचनाऊं आहिनि, अनेक पीड़ाऊं आहिनि, अनेक अदाउनि जो ज़िक्र आहे। हिकु ख़ूबसूरत अदा हीअं बि बयानु थियल आहे त केॾा जज़्बा साबित पंहिंजा रखंदी आहे, पाण टुटल पर मूंखे जोड़े वेंदी आहे। ॻोल्हण संदो ॻोठ में रुगो उदासी बि चङी कान्हे। शाइर हिमत ऐं हौसले जी ॻाल्हि बि करे थो ऐं चवे थो ईअं रुगो माठार बि नाहे चङी, ईअं बि रुगो माठार नाहे चङी, क़ौम खे जाॻाइजे खड़को बि थी, यानी खड़को थी क़ौम खे बि जाॻाइजे। बहरहाल ॻोल्हण संदो ॻोठ में शाइरी पेश कयल ग़ज़ल कमाल जा आहिनि। ग़ज़ल जी सनफ़ ते हुन बहितरीन लिखियो आहे। मां दाद ॾियां थो छो त ग़ज़ल गू शाइरनि में मिठू सांगड़ाई पंहिंजो नालो ॻणाइण में कामयाब थी वियो आहे। मिठू सांगड़ाई जो नालो ज़िले सांगड़े बहितरीन ग़ज़ल गू शाइरनि जी सथ में शुमार थियणु लॻो आहे। हिकु शिकायत ज़रूरु आहे ख़ासि तौर ते शाइर हज़रातनि खां। कहिड़ी आहे, जॾहिं हू किताब छपाईंदा आहिनि त कंहिं सिंधी जे उस्ताद खां, कंहिं ॾाए खां उन किताब जी जेका बीहक जूं निशानियूं कमियूं पेशियूं ज़रूरु चेक कराइनि यार। केतिरा ई मुशाइरे जा किताब ॾिठा आहिनि, ॿेड़ो बुॾो पियो हूंदो आहे, न फुल स्टॉप आहे, न कामा आहे, न सेमीकोलन आहे, ईअं शाइरी पियल। इहो ॾाढो ज़ुल्म आहे ॿोली सां। महिरबानी कयो इहो ज़रूरु कयो ऐं उमेद आहे त मिठू सांगड़ाई जो कलम अञा बि अॻिते मज़लूमनि जो सगारो आवाज़ बणिबो, कंहिं बेवफ़ाई जी कुठल जो सहारो बणिबो, कंहिं ग़रीब यतीम पोरियत ऐं हारी जी दर्द जी दवा बणिबो, कंहिं महबूबा जी उमेद ऐं कंहिं पीढ़ीअ जो पाचो बणिबो। कलम न बेंदो, न रुकंदो, न झुकंदो, न विकामंदो, न दहलबो, न ठहरबो। संदसी चवाणी आहे सिंध जी ओघड़ करे जो बेज़मीरो तंहिं मुनाफ़िक लाइ वॾी हिकु गार आहियां। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं मुमताज़ हाणे जॾहिं सांगड़ाई शाइरनि जो ज़िक्र छेड़ियो आहे तॾहिं शाइरनि में ॿ नाला, मासूम जो नालो त दर्द रंगीन थी विया, जहिड़ियूं सिटूं ऐं हुन जा ग़ज़ल, ऐं उनखां पोइ जेकॾहिं सांगड़ाई शाइरनि में मिठू जो नालो। पर ॿ शाइर अहिड़ा बि हुआ जिन खे गुरबत गुमनामी जे घटियुनि में वठी वई ऐं पोइ हूअ गुमनाम बणिजी विया। हिकिड़ो जावरी सागर सांगड़ाई बि हो। हयात त अञा बि आहे पर शाइरी जे जहान मां शायदि कटिजी वियो आहे। ॿियो सोभराज सांगड़ाई हो जंहिंसां खोड़सारियूं कचहरियूं थींदियूं हुयूं। हाणे त अलाए किथे आहे, परियां डॉक्टर अज़ीज़ वेठो आहे, हुन सां बि खोड़सारियूं जूं कचहरियूं या मिठू वारा आहिनि। असीं जॾहिं वेंदा हुआसीं
पोइ पेट गुज़र वारे चकर हुनखे जॾहिं भारत जा पंध ॾेखारिया ऐं जॾहिं भारत मां मज़दूरी करे करे हू एतिरो न कमाए सघियो जो पंहिंजो या घर भातियुनि जो पेट पाले सघे ऐं सिंध मोटी आयो। कॾहिं कॾहिं फ़ोन ते ॻाल्हि थींदी हुई ऐं पोइ हूअ गुमनाम बणिजी वियो। हूअ कमाल जो शाइर हो। अखियुनि जूं कथाऊं अखियूं खोले पढ़जां, अजब इल्तिजाऊं अखियूं खोले पढ़जां, परावनि जे पाड़े वञण खां अॻे असां जूं वफ़ाऊं अखियूं खोले पढ़जां। अहिड़ो ख़ूबसूरत शाइर सोभराज सांगड़ाई जेको गुमनामी जे घटियुनि में गुमनाम थी वियो अलाए किथे आहे। असीं अॼु बि चाहियूं था त हुन खां कबीर ॿुधूं, हुन खां संस शाइरी ॿुधूं, पर शायदि वरी शाइरी तरफ़ कॾहिं मोट खाए ऐं कॾहिं असां दोस्तनि तरफ़ बि मोट खाए। यादगिरियूं त केतिरियूं ई आहिनि, पर किताब तरफ़ वधूं था। ॻोढ़नि जे ॻोठ जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं ॻोढ़नि जी ॻाल्हि हले थी, ॻोढ़नि जे ॻोठ जी ॻाल्हि हले थी। असां वटि प्यारो शाइर ख़ासि करे नज़म जे हवाले सां संस निरालो नाव ऐं हुन गज़ल बि कमाल जा लिखिया आहिनि जेको जावेद जबार आहे। जी हा, अव्हां जे ताड़ियुनि में अचे थो जावेद जबार। महिरबानी हबीब। डॉक्टर पी.के. सुंदर ऐं महफ़िल जो मोर मिठू सांगड़ाई, साईं नवाज़ कुंभार ऐं साईं फ़राग़ आलेपोटो, ग़ुलाम हैदर ख़ासकेली ऐं साम्हूं वेठल मुंहिंजा मानाइता दोस्त हक़ मौजूद, अस्सलाम वालेकुम। मिड़ी कचो फको लिखी आया आहियूं। ॻाल्हाइण लाइ अलाए केतिरा अहिड़ा मौज़ू आहिनि जिन ते अञा ताईं तमामु घटि ॻाल्हायो वियो आहे ऐं जे ॻाल्हायो वियो आहे त उहो बि पूरा करण लाइ, पर शाइरी अहिड़ो मौज़ू आहे जिते तमामु घणो ॻाल्हायो वियो आहे ऐं हर भेरे नए रंग, नए कारज ऐं नए फ़िक्र सां शाइरीअ ते पंहिंजे पंहिंजे हिसाब सां टेका टिप्पणी कई वई आहे। हिन दौर में शाइरी खे पंहिंजी अलॻि अफ़ादियत ऐं अहमियत रही आहे, पर जीअं त हिन दौर जा लवाज़मात पहिरीं दौर खां घणा मुख़्तलिफ़ ऐं एडवांस आहिनि, उन जे बावजूद बि शाइरी वाहिद मौज़ू आहे जंहिं ते सभ खां वधीक ॻाल्हायो वियो आहे, पर शाइरी खे सम्झो तमामु घटि वियो आहे। ऐं सम्झां थो त दुनिया में अहिड़ो को बि जीनियस न आहे जंहिंजो क़दुरु पंहिंजे हमअसर दौर में थी सघंदो बि हुजे। हिकिड़ा समाज ऐं क़ौमूं ग़ुलाम आहिनि जिते तालीम आहे कोन, जे समाज में वॾेराशाही, ज़ुल्म, ग़ुलामी, ॾाढ, बरबरियत, गुरबत, अक़ीदत परस्ती ऐं जहालत हुजे, उते अव्हां इहा तवक़ा कीअं था रखी सघो त उहो समाज शाइरीअ जे फ़िक्र खे परोड़े सघंदो। शाइरी खे न सम्झण जा खोड़ सारा सबब हूंदा, पर इहो को वॾो मसइलो न आहे, छाकाणि त जर्मनी में तमामु घणा फ़िलासफ़र आहिनि। छाकाणि त जर्मनी में तमामु घणा फ़िलासफ़र आहिनि, छा जर्मन क़ौम पंहिंजे फ़िलासफ़रनि खे सम्झी सघी आहे? अमेरिका जा घणा माण्हू वाट विटेमिन जे फ़िक्र खे सम्झनि था, बर्तानिया जा घणा माण्हू शेक्सपियर जे फ़िक्र खे सम्झनि था, केतिरनि माण्हुनि खे गोइटे जे फ़िक्र जी ख़बर आहे ऐं हू केरु हो ऐं हुन छा चयो आहे, केतिरनि माण्हुनि खे कालिदास जी ख़बर आहे, केतिरनि माण्हुनि खे अमारू जी ख़बर आहे, घणनि बंगालियुनि खे ख़बर आहे त राबिंद्रनाथ टैगोर छा चयो आहे। उन करे असुलु सुवालु इहो आहे त आख़िर को बि समाज अहिड़नि यगाननि मुफ़क्करनि खे ॾहाप जे बुलंद सतहनि ते कीअं सम्झी सघे थो, या इहो सुवालु हुजणु घुरिजे अवाम अहिड़नि फ़िक्री सरचशमनि मां सैराब थियण खां तारीख़ी तौरु मारूम छो आहे। ॿियो अहम सुवालु इहो आहे त इन ॻाल्हि ते गौर कजे त उहे दरअसल वॾा माण्हू छो आहिनि, माण्हुनि खे उहे सबब ऐं मुहरिक ॿुधाइजनि त उहे वॾा माण्हू छो आहिनि ऐं उन्हनि जी अज़मत जो राज़ कहिड़ो आहे ऐं उन्हनि खे सम्झण में कहिड़ियूं रुकावटूं आहिनि। कहिड़नि मसइलनि खे हल करण खां पोइ मुआशिरो इन क़ाबिल थींदो त उहो शाइरीअ जे फ़िक्र खे सम्झी सघे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिकु शाइर, हिकु लेखक पंहिंजे वस आहिर मुआशिरे खे सुजागी ॾींदो थो रहे, जेका बेसमझाई ऐं बेध्यानीअ जे करे मुआशिरे ताईं नथी पहुची सघे। दर्द खे को हॾु नाहे, सॾु नाहे, केरु हाणी गॾु नाहे, सॾु नाहे, ए अमड़ तुंहिंजे दुआउनि जो समरा, फ़ासिलनि में खॾु नाहे, सॾु नाहे। शाइरी खे बि पंहिंजा माना, रुसामा ऐं रंग थींदा आहिनि, त वरी महबूबा वटि पंहिंजी ॿोली, लहजो, असलूब ऐं ज़मीन थींदी आहे, जंहिं ते हर पासे खां हिकु जहिड़ो ॻाल्हाइणु मूंखे मुंझाए छॾींदो आहे। ऐं हिते मूंखे सिर्फ़ु मिठूअ जी शाइरी ते ॻाल्हाइणो आहे, मिठूअ जी महबूबा ते न। पर जेकॾहिं आउं मिठूअ जी महबूबा ते ॻाल्हाइणु चाहियां त मूंखे लॻे थो मिठूअ जी शाइरीअ ते ख़ुदि ब ख़ुदि ॻाल्हाइजी वेंदो। जीअं त शाइरी पंहिंजे हर रंग में वसी थींदी आहे,
जंहिं ते कंहिं बि हिकिड़े पासे खां नथो ॻाल्हाए सघिजे। इहा ॻाल्हि आउं मथे बि करे आयो आहियां। मिठू जी समूरी शाइरी पंहिंजे हर रंग में मुकमलता में रचियल बिनई सभाविक ऐं वणंदड़ आहे। मिठू जेतिरो बि लिखियो आहे पंहिंजे निज सिंधी लहजे ऐं बिनई सादे डिक्शन में पंहिंजी धरतीअ जा अहंज ॾुख अलम ऐं अणबराबरियूं बि असां अॻियां आंदियूं आहिनि। मिठू जी समूरी शाइरी संदसि पेशकश पंहिंजे दाख़िली दर्द जे ॿुॾल ऐं ख़ारजी मुआशराती ज़ुल्म ॾाढ ऐं बरबरत जी अकासी करे थी। शाइरीअ जे माहस सां मिठू हर मेरी अख जो मुक़ाबिलो कयो आहे त वरी सिंध जे फितरती रंगनि जूं झोलियूं भरे पंहिंजी टईअ सां मुखातिब पुण थियो आहे। मिठू माशरे जे हर ॾुख ते खुली दिलि सां ॻाल्हायो आहे। जीअं त हिन नज़म में विधवा सां थींदड़ अन्या खे सचाई सां पेंट कयो अथसि। नज़म आहे, बुख विघे हिन फाओ खाधो हुन जो वर परलोक पधारियो। बुख विघे हुन फाओ खाधो हुन जो वर परलोक पधारियो। ॿार टंगियल सभु वण ते आहिनि 7 सालनि जो हिकिड़ो निंगर। ॻोठ सॼे जूं बकरियूं चारे 1500 महीनू थो आणे। 5 सालनि जी पिनकी नंढड़ी ॻोठ सॼे जा मानी टुकड़ा मानस खे आणे आ ॾींदी। 2 ॿारनि जी विधवा लाइ ॾेर जे मन में खोट पवे थी। सोहरे जी बि नियत बुरी आहे, सस जा मेणा रोज़ सहे थी। ॾाइण आई कोन मुंहिं तूं मुंहिंजे पुट खे तो आहे मारियो। असांजे मुआशरे में रोज़ अलाए केतिरा अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा आहिनि, पर उन्हनि खे हर पासे खां परूड़े इहे सचाई सां लिखण लाइ हिमत थी घुरिजे। इहा संदसि नज़म कारूं जर खे कीअं धरतीअ जो अॾोल क़दीम शाइर तौरु पेश कयो वियो आहे, जेके धारे नथां कटिजण ते मिठू सांगड़ाई केॾी न वॾी दां कई आहे। अचो संदसि नज़म पढ़ूं। ही जो झूनू कारूं जरा हुन में खोड़ सदियुनि जूं ॻाल्हियूं उभरी असरी नेठि सुम्ही पियूं। हुन जा हथ ऐं पेर पोड़ा हुन जे गल ते घुंज पिया आहिनि। सरस्वतीअ जी साख हुननि में। हुन खां पुछबो रामायण जो, हुन खां पुछबो दुर्गा छा आहे। हुन खां पुछबो दुर्गा छा आहे। हुन खां पुछजे शिव जी लीला। हुन खां पुछजो मोहन कीअं थो। हुन खां पुछजो सिंधू जल जो। हुन खां पुछजो तूं कीअं आई। ही जो झूनू कारूं जरा खिलंदे खिलंदे रोई पवंदो। धरतीअ जो ही अरॾो पुटु आहे। हुन जी साख में सार धड़ो आहे। हुन जे बाख में जैन मंदरु आहे। कोल्हनि जो कणकाऊं हुन सां भोगियनि जा कुझु यज्ञ हुननि में। योगियनि जी का तपस्या आहे। देवियुनि जा देराब हुन में। जोधन जा आस्थान बि हुन में। तारनि जूं क़बरूं बि हुन में। सीताराम जूं ख़बरूं हुन में। हुन खां पुछजो ॻाल्हि कंदे का। ही जो झूनू कारूं जरा ॻाल्हि कंदे ई रोई पवंदो। हिन ते कर्ट कुहाड़ा आया, हुन ते ख़्याल उघाड़ा आया। धरतीअ जो दराड़ इहो आहे, आख़िर सुरको राड़ इहो आहे। हिन ते अॼु के मशीनूं आयूं, हुन जो कंध ऐं ॿांह कीअं कपनि थियूं। हुन ते अॼु के मशीनूं आयूं, हुन जो कंध ऐं ॿांह कपनि थियूं। हुन जा वारिस गूंगा शायदि, हुन जा वारिस अंधा शायदि। पाण हलूं था, पाण पुछूं था, कहिड़े ॾोह सदा ई कहिड़ी छाले मुंहिंजा अंग कपियो था। हू जो झूनू कारूं जरा भाकुर पाए रोई पवंदो। हू जो झूनू कारूं जरा भाकुर पाए रोई पवंदो। जेको शाइर पंहिंजी धरतीअ जे हर हिकु शइ खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झी उन जे हर पासे खां हिफ़ाज़त करे थो ऐं उन जे लुटजण फुरजण ते मज़ामत करे पंहिंजी क़ौम खे सुजाग थियण जो संदेश ॾिए थो। उहो शाइर पंहिंजी धरतीअ जो कर्ज़ बि लाहियो वञे त ईअं ई पंहिंजो नालो तारीख़ रक़म बि करियो वञे। हिकिड़ी पुराणी मिथ आहे त हिकिड़ो बादशाह हूंदो हुयो। उहो कंहिं ॿी बादशाही में उनजो वञणु थियो हुते, त उते जीअं वियो सैर तफ़री वग़ैरह कराई। उहो जेको उते जो रीजनल जेको बादशाह हुयो, इलाइक़े जो जेको बादशाह हुयो, उनखे सैर तफ़री बि कराई ऐं 2 टे ॾींहं हुनजी ॾाढी महिमानी वग़ैरह कई वई। पर जॾहिं हू 3-4 ॾींहं उन बादशाह उन सां जेको बादशाह ॿिए वटि वियो हुयो महिमान थी, त हू 3-4 ॾींहं खां पोइ जॾहिं हू मतिलबु वापसि मोटियो पंहिंजे ई ॻोठ ॾांहुं, पंहिंजी नई बादशाही ॾांहुं, त उनखे ॾाढियूं सूखड़ियूं वग़ैरह तोहफ़ा वग़ैरह ॾिना विया। जॾहिं सरहद जे आख़िरी छेड़े ते पहुतो उहो बादशाह, त उते नौकरनि उन बादशाह खे चयो त बादशाह सलामत, तव्हांखे सूखड़ियूं तोहफ़ा जेके बि ॾिना विया आहिनि उहे बिल्कुलु तव्हां खणी वञी सघो था, पर हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो कमु तव्हांखे चऊं था। तव्हां ईअं कयो जो पंहिंजा जेके जूता आहिनि उहे असांखे लाहे ॾियो। त उन बादशाह खे ॾाढो ताजुब थियो त अलाए कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जंहिंजे करे ई मूंखे जूता पियो लाराए, मतिलबु मुंहिंजी इंसल्ट त कोन्हे। सो उन बादशाह पंहिंजा जूता लाहे ॾिना। नौकरनि छा कयो जो उहे जूता साफ़ करे पोइ बादशाह खे चयो साईं हाणे कमु थी वियो आहे, तव्हां भले वञी सघो था। त बादशाह उन खां पुछा कई त साईं इहो तव्हां जेको मुंहिंजा जूता हुआ इहे मुंहिंजा लाथा थो, ऐं इन जो ख़ासि सबबु कहिड़ो हुयो?
त उन्हनि नौकरनि उन्हनि खे वराणे त साईं जेके तव्हांखे सूखड़ियूं तोहफ़ा वग़ैरह जेके बि असांजे बादशाह ॾिना हुआ तव्हां बेशक खणी वञी सघो था, पर हीअ जेका तव्हांजी जेके जूतनि ते जेके चोटल मिटी आहे इहा असांजी धरती जी मिटी इहा असीं खणी वञणु कोन ॾींदासीं। ठीकु आहे, इहा खणी वञणु कोन ॾींदासीं। हाणे असां जूता साफ़ु करे छॾिया आहिनि ऐं हाणे तव्हां वञी सघो था। इहा हूंदी आहे मतिलबु मिटी जी अहमियत, मिटी सां मोहबत अहिड़ी ई थींदी आहे। मिठू पंहिंजे नज़म में पंहिंजे वतन जी मिटीअ जे कारूंजर खे कोरे पाण सां खणी वञण ते बिल्कुलु अहिड़ी ई मज़ामत कई आहे ऐं हूअ बि शाइरी उहा ई जटा करे सघंदी आहे जंहिंजूं पाड़ूं पंहिंजी धरतीअ में खुतल हुजनि, ऐं जे शाइरीअ में पंहिंजी धरतीअ सां कमिटमेंट न हुजे उहा तकड़ी रद्द थी वेंदी आहे। मिठू जी मजमूई शाइरी पंहिंजी धरतीअ सां वाॻियल देश जे ॾुखनि ऐं दर्दनि जो दस्तावेज़ आहे जेको हर समाज जे हर फ़र्द जी भरपूर अकासी करे थो। मिठूअ जे किताब ॻोढ़नि संदो ॻोठ में जेके गज़ल आहिनि उन्हनि में मिठूअ जो जमालियाती रंग बेनई ख़ूबसूरत आहे। गज़ल में संदसि अछूतियूं तशबीहूं, इस्तारा, ॿोलीअ जो ख़ूबसूरत इस्तेमालु ऐं पेशकश जो नादर नमूनो पुण इस्तेमालु कयल आहे। हुन जे कंध खां थोरो परते झुमक हो, हुन जे कंध खां थोरो परते झुमक हो, गिल गिटो ऐं गिल जे तर ते झुमक हो, कीअं लुॾियो पे लोॾ मंझां हू लोॾे लो, चग सां भाकुर चग जे वर ते झुमक हो। या वरी संदसि ही सिटूं, तो त अख सां हिकु नज़र मूंखे ॾिठो ऐं वही हली, तोखां पोइ तुंहिंजी हर हिकु आर ते थिया तबसिरा, तोखे भाकुर पाए तोखां मोकिलाए जो वरियसि, मुंहिंजे कालर ते लॻल हिकु वार ते थिया तबसिरा। हिकु सुठे शाइर जी इहा ख़ूबी हूंदी आहे, हिकु सुठे शाइर जी इहा ख़ूबी हूंदी आहे जो हू पंहिंजे आसपास जे माहौल खां बाख़बर हूंदो आहे, जेको कुझु महसूसु कंदो आहे उनखे शाइरीअ में पेंट कंदो आहे। हीअ मुंहिंजे वहशपण जी इंतिहा ॾिस, हीअ मुंहिंजे वहशपण जी इंतिहा ॾिस, उमिरि नंढड़ीअ जी कुंवारी थो क़बूलियां, मूं ई पंहिंजे पाण खे ठाहियो हिते आ, मूं सॼी ई बाहि बारी थो क़बूलियां। हीअ उहा शाइरी आहे जेका उबड़का ॾेई ॿाहिरि आयल शाइरी आहे, जेका अधड़ोट उमिरि जे मर्द जे भाकुर में लुछंदड़ कची उमिरि जी नींगरी जो आहे रड़ आहे, जेका मिठू पंहिंजे वातां वराई आहे। त सभिनी जी वॾी महिरबानी, थैंक यू। ऐं हाणे स्टेज तरफ़ वधूं था। झोल सां वास्तो रखंदड़ असांजे प्यारे साथी साईं ग़ुलाम हैदर ख़ासखेली खे अर्ज़ु कंदुसि पाण अचनि ऐं अव्हां सां मुखातिब थियनि। जी हा, प्यारो ग़ुलाम हैदर ख़ासखेली। मोहब्बती मेड़े ॻोठ ॿधिजे हेकिड़ो, तनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। साईं मिठू सांगड़ाई साहिब किताब थी वियो, पर अफ़सोस जो असांखे इहो किताब न मिली सघियो। उम्मीदुनि ते दुनिया क़ाइमु आहे साईं, ऐं जो माण्हू उन ते कुझु लिखी बचे हा, पर शाइर हिन समाज जो, हिन सिंध जे मज़लूम क़ौमुनि जो अॻवान हूंदो आहे, हुनजी सोच जो अॻवान हूंदो आहे, जो हुनजे ॾुख में सुख में उन क़ौमुनि जी अॻवानी करे थो। ऐं मिठू सांगड़ाई असांजो सुठो शाइर, उन जी बि हिकु कोशिश जेका हींअर किताबी सूरत में तव्हां साम्हूं आहे, ऐं संगत बि तमामु सुठो ॻाल्हायो आहे इन किताब जे हवाले सां, ऐं शाइर बि काफ़ी सारा सॼी सिंध जे कुंड कुर्छ मां आयल आहिनि। ऐं उन करे असां घणो तव्हांजो वक़्तु कोन वठंदासीं, छो जो इहो किताब मिले हा त उन ते लिखिजे हा, उन ते ॻाल्हाइजे हा त बहितर हो। वमा अलैना इल्लल बला। महिरबानी साईं, महिरबानी। ऐं हाणे परे खां कही आयल असांजो ख़ूबसूरत शाइर दोस्त साईं इमदाद जसकाणी खे अर्ज़ु कंदुसि पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। जी हा, साईं इमदाद जसकाणी। स्टेज ते वेठल असांजा मानाइता महिमान प्यारो जावेद जब्बार, फिराक हालीपोटो, पीके सुंदर, ग़ुलाम हैदर ख़ासखेली ऐं मुंहिंजो इंतिहाई क़ाबिल एतिराम प्यारो मिठू सांगड़ाई, ऐं साम्हूं वेठल सिंधी ॿोलीअ जा, सिंधी अदब जा इंतिहाई नामियारा नाव ऐं सिंधी ॿोली अदब जे
आकाश जा आसमान जा हिकिड़ा वॾा नाला सितारा इक़बाल शाहीन ऐं आसी ज़मीनी साईं ऐं मुनवर मलाह साईं ऐं ॿिया दोस्त, सभिनी दोस्तनि खे हक़ मौजूद जीए सिंध मिठू सांगड़ाई जो किताबु जीअं कुझु दोस्तनि चयो त न मिलियो जो उन ते बाक़ाइदा लिखिजे आहे, पर पोइ बि मिठू सांगड़ाई जी मोहबतुनि सां उन जी शाइरी अक्सर पढ़ंदा रहंदा आहियूं ऐं कुझु किताब जा पना मूं ताईं पहुता ऐं उन ते हिकिड़ो पेपर बि लिखियो आहे ऐं सदारती जेको सथा उन्हनि जी इजाज़त सां मुंहिंजे इन मकाले जो उनवान मिठू ॻोढ़नि जे ॻोठ जो शाइर, शाइरी ऐं शाइर जी दुनिया ॾुखनि सुखनि आहुनि दाहुनि सुरकनि रंगनि हसीन लम्हनि ऐं हादसनि जी दुनिया आहे, जंहिंमें मौसमूं बि हिकु जहिड़ियूं न आहिनि। शाइर जी दुनिया जूं मौसमूं हिकु पल में बदिलजो वञनि, छो त शाइर हसास थिए थो ऐं हुनजी दिलि मुर्कूं ख़ुशियूं त ॾिसी सघे थी, पर कंहिं ते आयल रोंड नथी ॾिसी सघे। इन करे शाइर खे सिर्फ़ु सूंहं जो शाइर नथा चई सघूं, पर ही तख़लीक़कार चइनि मौसमनि जो मज़ो मुख़्तलिफ़ कैफ़ियतनि में माणे वठे थो। शाइर त ख़िज़ा खे बि ख़ूबसूरत रंग ॾियण जो ॾांहुं रखे थो। मिठू सांगड़ाई जी शाइरी जो किताब त नाहे मिलियो जो हुन में शामिल समूरी शाइरीअ जो मुतालो करे भरपूर ऐं कमज़ोर शहरनि जी निशानदेही हिन मज़मून में कया हा, पर मिठू जे ॻोढ़नि संदो ॻोठ जा कुझु पना मूं ताईं पहुता, जिन में गज़ल ऐं नज़म ई शामिल आहिनि। मिठू जा नज़म रूह खे लर्ज़ाईंदड़ आहिनि, जिन में दर्द जो कुन आहे जेको मूं जहिड़नि हर मासूम दिलि रखंदड़नि खे पंहिंजे घेरे में आणे छॾे थो। नज़म हिकिड़ी विधवा पढ़ी थर में कूलियुनि अंदरि वधंदड़ ख़ुदकुशियुनि जो दर्दनाक ॾेख साम्हूं अचे थो। बुख विघी हुन फाहो खाधो हुनजो वर पर लोक पधारियो, ॿार टंगियल सभु वण ते आहिनि। ऐं हिन ई नज़म जूं आख़िर में आयल कुझु ही सिटूं बि आहिनि जेके गुरबत जी अहिड़ी तस्वीर आहिनि जिन खे पढ़ी वाक़ई बि ॻोढ़नि जे ॻोठ में पाण खे ॾिसूं था। सुकल भोरा पाणी धोई राति रिधी मूं चाढ़िया हुआ, मिर्च ऐं लूण विझी पाणीअ में सुकल भोरा ॻारिया हुआ। मिठू जा नज़म उरूज़ जे कालिब मां निकितल आहिनि, जंहिंमें रवानी लहरूं हणी रही आहे, दर्द बि गोरो महसूसु थींदो आहे। मिठू बि ॾिसण में ज़बरदस्त नज़र अचे थो ऐं हुनजा नज़म बि पढ़ण में वज़नी आहिनि, पर मौज़ूअ खां थिड़ियल हरगिज़ न आहिनि। ही जो झूनो कारूं जरा खिलंदे खिलंदे रोई पवंदो, धरती जो ही अरड़ो पुटा, हिन जी साख में सार दड़ो आ, हिन जी बाख में जैन मंदर आ। कारूंजर नज़म में कारूंजर मुर्के बि थो त ॻोढ़ा बि ॻारे थो। हिन नज़म में माज़ी हाल झरके थो ऐं ही नज़म कारूंजर जी अरड़ाई जो दलील ऐं ख़ूबसूरत तस्वीर जीअं आहे। मिठू सां मुलाक़ात अदबी काजनि में ई थींदी आहे, या त संदसि तख़लीक़ ऐं तस्वीर ज़रिए जेका हू फेसबुक ते अपलोड कंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं सोग में वरतल नज़र ईंदो आहे ऐं पंहिंजनि नज़मनि में अज़ादार जे रूप में साम्हूं अची बीहे थो। नज़म मूं में केरु मरी वियो हिन ॻाल्हि जी शाहिदी ॾेई रहियो आहे। मूं में केरु मरी वियो, मूं में अॼु मातम आहे जारी। हिन नज़म में हेठि कहिड़ो न अणछोयल ख़्यालु पेश करे थो। मूं में कंहिंजो साह टुटो आहे, मुंहिंजा ॻोढ़ा मुंहिंजा कांदी, मूं में ई मदफ़ून थियंदा। मिठू ॻोढ़नि संदे ॻोठ खे छो न तख़लीक़ करे हा। हिन जा गज़ल बि त अहसासनि जी टुटल तंद जीअं आहिनि। राति निंड में ख़्वाब हिकिड़ो मरी वियो मरी, लुड़क ज़ख़्मी आब हिकिड़ो वियो मरी। अदबी दुनिया में मिठू खे ॻोढ़नि संदो ॻोठ ॿधण जूं मुबारकूं, जंहिंमें ॾुख सुख सिक सूंहं सच साथ
वफ़ा जफ़ा बहारूं खिज़ाऊं हादसा वग़ैरह असांजी ज़िंदगी जो बि हिसो आहिनि ऐं असीं बि ॻोढ़नि जे ॻोठ जा रहवासी आहियूं ऐं मिठू असांजी बिरादरी जो भाउ आहे ऐं अहिड़े भाउ ते असांखे फ़ख़ुरु आहे जेको देश जी धरतीअ लाइ लिखंदो रहे थो। मां इंतिहाई आख़िर में थोराइतो आहियां अदबी फोरम ऐं सांगल लिटरेरी फोरम जे दोस्तनि ख़ासि करे हबीब मिठू ऐं ॿियनि दोस्तनि जो जन अहिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम तरतीब ॾिनो ऐं मूंखे मान ॾिनो। मां हिकु दफ़ो ॿीहर हिननि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं थोराइतो आहियां। महिरबानी। महिरबानी। छॾण जी चाहियो छॾे सघो था, छॾण में आहे कमाल कहिड़ो। उरूज खे आ ज़वाल ईंदो, उजाड़ मन ते ज़वाल कहिड़ो। भरम बि आख़िर भुरी सघनि था, यकीन आख़िर टुटी सघे थो। उमेद दिलि जी मरी सघे थी, मरण खां पोइ विसाल कहिड़ो। चपनि ते ताला हणी छॾिया अथमि, पुकार दिलि जी परे न वेंदी। जवाब तोखां न कोई मिलंदो, कजे त आख़िर सवाल कहिड़ो। साईं रावल ध्यान तलब मतला महफ़िल था जाम छुलकनि, मगर नज़र मां को पी रहियो आहे। मदोश हितड़े घणा था ॾिसजनि, ॾिसूं था थिए थो बताल कहिड़ो। ज़ुल्म मथां ॾिस ज़ुल्म कंदे हू फिरोन खां बि टिपी वियो आहे। असांजो हाकिम दजाल आहे, अञा बि ईंदो दजाल कहिड़ो। हिते जो पंहिंजो हबीब आहे, उहो ई दिलि जो रक़ीब आहे। हिते जो पंहिंजो हबीब आहे, उहो ई दिलि जो रक़ीब आहे। अञा बि दुश्मन संदो अव्हां खे, ॾियां त आख़िर मिसाल कहिड़ो। छॾण जी चाहियो छॾे सघो था, छॾण में आहे कमाल कहिड़ो। उरूज खे आ ज़वाल ईंदो, उजाड़ मन ते ज़वाल कहिड़ो। ऐं हाणे सांगड़ सां वास्तो रखंदड़ ख़ूबसूरत लेखक जेको कंहिं बि तारुफ़ जो मुहताज न आहे। ऐं सम्झां थो त माहौलियाती लिखणनि बाबति जॾहिं बि तारीख़ जा पेरा खणबा ऐं सिंधी अदब में जिन माण्हुनि जो आलमी मयार जो कमु नज़र ईंदो, उन्हनि में साईं नवाज़ कुंभर जो नालो आहे। साईं नवाज़ कुंभर खे आउं गुज़ारिश कंदुसि तव्हां सां मुखातिब थिए ऐं कुझु ॿुधाए। जी हा, अव्हां जे ताड़ियुनि जी गूंज में अचे थो साईं नवाज़ कुंभर। स्टेज ते पंडाल ते वेठल दोस्तो अस्सलाम वालेकुम। काफ़ी अरसे खां पोइ सांगड़ में हिन लेवल जो प्रोग्राम थियो आहे। सॼी सिंध जी कुंड कुर्छ मां इलाही प्यारा दोस्त वॾा नाला शाइरी जा आया आहिनि ऐं मुबारकबाद ॾियां थो अदबी फोरम सांगड़ ऐं सांगड़ लिटरेरी क्लब खे, जिन एतिरो ई शानदार मंडाण मचायो आहे। ऐं मुबारकबाद मिठू सांगड़ाई खे बि, जेको दोस्तो इजाज़त ॾिजो ॻाल्हायां। तव्हां सम्झो तव्हां रेडियो ते पियो ॻाल्हायो। मिठू सांगड़ाई उन ज़ात सां, उन कुड़ुम कबीले सां तालुक़ु रखे थो जेको धरती धणी हुजण जे बावजूद बि जहिड़ो कर धिकारियल हुजे। पर हिन पंहिंजी उन सुजागी जो सबूत हिन किताब जी सूरत में असांखे ॾिनो आहे, जंहिंमें सच पुछो त हुन जूं उहे दाऊं ऐं उहे कूकूं आहिनि जेके हू भोगे थो, हू ॾिसे थो। बुनियादी तौर ते मिठू डॉक्टर आहे, मरीज़नि जो इलाजु करे थो, पर शायदि हुन जो इलाजु किथे बि कोन्हे ऐं हुन पंहिंजो इलाजु हिन शाइरी में ॻोल्हियो आहे। ऐं शायदि इहे शाइरी, इहे शेर, इहे ग़ज़लूं, इहे गीत हुन ते कुझु पहा रखनि, हुनजो मरम कुझु शायदि थी सघनि। आऊं किताब ताईं देरि सां पहुतुसि, उन लाइ मुआज़र तव्हां इहो कोन थो चवां त किताब मूं ताईं देरि सां पहुतो, बल्कि आऊं किताब ताईं देरि सां पहुतुसि। सो न लिखी कोन आयो आहियां, या बैद बि अहिड़े प्रोग्राम में माण्हू अचे ऐं लिखी न अचे या तफ़सील सां न ॻाल्हाए, पर आऊं सांगड़ जी कोटा ते हिते मौजूदु आहियां। दोस्तनि जी वॾी महिरबानी जिन मूंखे मान ॾिनो। आऊं सिर्फ़ु नाले ते ॻाल्हायां थो। मिठू सांगड़ाई, जिन माण्हुनि सांगड़ असल में तालीमी लिहाज़ सां इलाही पोइते पियल आहे, जेतोणीकि जो डॉक्टर नबी बख्श बलोच जहिड़ा हिते इलाही वॾा माण्हू ऐं मंठार फ़क़ीर मंठार जहिड़ा हिते शाइर जेके ख़ुदि उस्ताद बणिया क़िबला मखदूम तालिबुल मौला जिन जा। मखदूम साहब पाण फरमाइनि था त आऊं
मंठार फ़क़ीर खे ॾिसी मूं शाइरी शुरू कई। सांगड़ी सरज़मीन अहिड़ा बि शाइर पैदा कया, पर उनजे बावजूदि बि मिठू सांगड़ाई सांगड़ खे हिकिड़ो नओं तारुफ़ ॾिनो आहे। जेकॾहिं उहो तसलसल ॾिसिजे मिठू उहो सॼो तसलसल आहे उन सभिनी वॾनि नालुनि जो, उन सॼे शाइरी जो आजो हुजण खां वठी हेसि ताईं। मूंखे हिते नसीम बलोच न ॾिसी कुझु ताजुब बि थिए पियो। बहरहाल जीअं मुमताज़ चयो, साईं उस्ताद गुज़ाली ख़ान तमामु वॾो नालो, असल में उस्ताद गुज़ाली ख़ान ॿ थी विया, हिकिड़ो दायो ऐं ॿियो उन करे पोइ सांगड़ाई थी वियो। बाक़ी मासूम सांगड़ाई ऐं मिठू इलाही नाला असांजी शख़्सियत ते नालनि जो इलाही वॾो असरु थिए थो। नाला मिसाल असांजा नवाब अली, सरदार अली, अहिड़े नमूने सां पीर बख़्श, को ख़ान मोहम्मद, अक्सर पोइ आख़िरी नालो कटिजी थो वञे, उहो ई नालो बचे थो। सरदार अली ख़ाली सरदार थियो वञे, नवाब अली ख़ाली नवाब रहिजो वञे, पीर बख़्श ख़ाली पीर रहिजो वञे। पोइ उन्हनि माण्हुनि में उन्हनि नालनि जो उहो तासुर मौजूदु हुजे थो ऐं उनजो असरु अची थो वञे, बल्कि उनजी शख़्सियत कुझु ओड़ी थियो वञे। जेकॾहिं उन नमूने सां पाण मिठू जो ॾिसूं, जेतोणीकि हिकिड़ो ॿियो बि इलाही वॾो नालो आहे, उहो मिठू कोन्हे, उहो मिठो आहे, पर उनखे पाण मिठू चवंदा आहियूं, जंहिं ते उहो चिड़ी पवंदो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मिठू सांगड़ाई उन मिठे जहिड़ो कोन्ह थियो ऐं मिठू ई रहिजी वियो। पर मिठू में सच पुछो त उहा मिठू वारी तासीर आहे, हुनजी शख़्सियत ग़रीब परवर हिकिड़ो दोस्त आहे, ऐं ज़ाती तरह हुनखे सुञाणा, इलाही माण्हुनि जो इलाही तरीक़नि सां इलाजु कंदो आहे, मुख़्तलिफ़ बीमारनि जो मुख़्तलिफ़ तरीक़ा जहिड़ो मरीज़ हूंदो आहे अहिड़ो इलाजु कंदो आहे। तव्हां ख़बर न आहे कहिड़े क़िस्म जा मरीज़ आहियो। त मिठू खे गुज़ारिश कबी, जेकॾहिं ज़रूरत हुजे त इहो बि इलाजु थी सघे थो। प्यारा, आउं तव्हांजो घणो वक़्तु कोन थो वठां, सिर्फ़ु जेके मूं हींअर वेठे वेठे जेके मूंखे थोरो टाइम मिलियो ऐं मूं मिठू जूं कुझु शयूं ॾिठियूं, सच पुछो छिरक निकिरी वियो। अहिड़ियूं तशबीहूं, एॾी ख़ूबसूरत ॿोली, एॾी ख़ूबसूरत शाइरी, ऐं ॿ टे शयूं पढ़ण जी जिसारत कयां थो। तुंहिंजे हुज़ूर में मां हाज़िर अची थियसि, मूंखे भिटाई कर या मूंखे ख़रीद कर, जीअण जो फ़ैसिलो बि थी पियो आहे क़दीम आहे, जीअण जो फ़लसफ़ो बि थी पियो क़दीम आहे, साहन जे सिलसिले खे हाणे जदीद कर। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा। आउं छॾींदुसि साईं फिराक हाले पोटो खे पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। स्टेज ते वेठल ऐं पंडाल में मौजूदु दोस्तो जी TSL पंहिंजे मज़मून द फ्रंटियर्स ऑफ पोइट्री में कंदु लिखे थो, कॾहिं कॾहिं कंहिं नज़म या शहर जी तशरी मुख्य नज़म या शहर में मौजूदु शहरियत खां परे करे छॾींदी आहे। तशरी कंदड़ जो स्वभाव शाइरी जे मफ़हूम खे वाज़ह करण बजाए कंहिं धार फिरे में गिरफ़्तार करे छॾींदो आहे। प्यारे मिठू सांगड़ा जे किताब ॻोढ़नि संदो ॻोठ ते लिखंदे मुंहिंजो स्वभाव या कैफ़ियत उनजी फ़नी ऐं फ़िक्री हैत या फ़नकाराना अंदाज़ बयान खां हटी करे अहिड़नि शहरनि जे जहिड़ी थी वई आहे। मोहबत जे मामले में आहियां हसास ॾाढो, मोहबत जे मामले में आहियां हसास ॾाढो, तोखे ॾिसां जे साम्हूं सारो धुॾी वञा मां, या लज़त जे लहरनि खां पोइ ऊने खुमार में आहे, लज़त जे लहर खां पोइ ऊने खुमार में आहे, अंग अंग में महक ओतियल ऐं हू बहार में आहे। अॼोकी सिंधी शाइरी जी फ़िक्री धारा केतिरी सगारी आहे, ऐं उन ते सोचण सां गॾु उहो बि ॾिसंदो आहियां त उहा कहिड़े रुख में वञी रही आहे। उन में को नियापो या पैगाम आहे या महज़ जज़्बनि जी अता ते क़बूल करे वेठी आहे। उन सिलसिले में आउं जॾहिं मिठूअ जी शाइरी ते नज़र डुड़ायां थो त उहा मूंखे केतिरनि वुसतनि में पखियल महसूस थी आहे। उन में जेके मंज़र आहिनि उहे पिणु महिनत खां ख़ाली न आहिनि। पाण था विढ़ंदा वञूं रस्ते मथां छो, पाण था विढ़ंदा वञूं रस्ते मथां छो, आसमां ते जंग न आहे रंग न आहे, जीअण जो फ़लसफ़ो बि थी पियो क़दीम आहे, साहन जे सिलसिले खे हाणे जदीद कर। मिठो जी शाइरी न मुबहम आहे, इन खे इबाहम जो शिकार आहे ऐं उहा भरपूर रिदम रखे थी। उन में जेके जमालियती रंग आहिनि उहे ॾिसी सजताऊं हैरान रहिजी वियसि, छो त उन्हनि जो दाइरो वसीब आहे त कंहिंजो लताड़े बि न आहे।
तूं डिगे कंहिं बांस वांगे पाण में वीअं पोखिजी हिन हवा जा तोसां उलझी वार था तो में रुलनि मूं तरी आहे ॾिठो तुंहिंजे बदन जे बान में मूं तरी आहे ॾिठो तुंहिंजे बदन जे बान में तो में तुंहिंजे ई बदन जा पार था तो में लुॾनि मिठू पंहिंजी शाइरी में ज़िंदगीअ अहिड़ा क़दर बि ॻाया आहिनि त ज़िंदगीअ जा जेके रोमानवी राज़ आहिनि उनखे बयां कयो अथसि ऐं हिन जी तकलीफ़ सघ एतिरी त गहरी आहे जो फाश थियल उहे राज़ हिकु पढ़ंदड़ लाइ इदराक जा केतिरा ई दरवाज़ा खोलीनि था ऐं पढ़ंदड़ खे पंहिंजो पाण मां जलावत करण जो फ़न बि रखनि था। मां बि हिकिड़ो सॾु सदियुनि खां भटकां पियो तनाए सां पंहिंजो हिकिड़ो रिश्तो आहे वीराननि खे भांकिर पंहिंजी मोहबत जो पंछुनि सां सभु सूर वंडियूं था आदीअ जो आसे पासे केरु नज़र तो कोन अचे हेकर विखरी पाण वरी तो ठहिजे जो मिठूअ जेतोणीकि पंहिंजो अलॻि डिक्शन नाहे ठाहे सघियो तंहिं करे ज़रूरी बि न आहे त मुस्तक़बिल में संदसि शाइरी निशांबर थी बीहे पर उनखे पंहिंजो अहद ज़रूरु आहे का बि यलगार उनखे ज़वाल नथी ॾेई सघे छो त उन दाइरो महदूद न पर हमगीर आहे हिन जेकी कुझु पढ़ियो आहे सो फ़क़ति पढ़ियो न आहे हिन दिलि सां हंडायो बि आहे पर उन मुताले खां वधीक शाइरी में मुशाइरे रंग मिलनि था तंहिं करे ही दिलि जे मुंझारनि खां बयानु कंदड़ शाइर हुअण सां गॾु पंहिंजी शाइराना बीहक में पंहिंजे निजी ओलड़नि जो बि शाइर आहे छो त हिनखे ख़बर आहे त मुंहिंजा अहसासी वेकरा केतिरी माना रखनि था। कमकार किथे रखिजे संसार किथे रखिजे दोखा जे रखूं दिलि में पोइ प्यार किथे रखिजे कमकार किथे रखिजे संसार किथे रखिजे दोखा जे रखूं दिलि में पोइ प्यार किथे रखिजे नेणनि में रखूं सपना पोइ सार किथे रखिजे आशोर अंदरि ॾाढो माठार किथे रखिजे आशोर अंदरि ॾाढो माठार किथे रखिजे। मिठो जी शाइरी में कबूतरनि जी उॾाम बि आहे त उहा मींहं में पुसियल झिरके जाम सोचे थी हिन जी घणी शाइरी दाइमी आहे पर जेका आरज़ी आहे उहा आहे जेका संदसि मुशाहिदे खां इनकारी आहे। हिन जे मुताले जी मूंखे ख़बर न आहे पर हिन जे मुशाहिदे जी मूंखे ज़रूरु ख़बर आहे छो त असांजा अखियूं हिकु जहिड़ियूं आहिनि ॾिसां कॾहिं हीउ ॾिसंदो आहे कॾहिं आउं ॾिसंदो आहियां। मिठो जो समूरो तकलीफ़ पोरियो तोड़े जो ने इनफ़रादी ऐं शख़्सी आहे पर उन में इज्तमाहियत तॾहिं अचे थी जॾहिं ही अहिड़ियूं सुठियूं ज़ारींदो आहे भरिजी कॾहिं न सघिबो अहिड़ो आहे खाल दिलि जो भरिजी कॾहिं न सघिबो अहिड़ो आहे खाल दिलि जो ॿरंदो रहियो अज़ल खां हिकिड़ो ख़्यालु दिलि में मुंहुं में लथो आहे हुन में लथो मां आहियां जेको ॾिसी पियो सो आहे कमाल दिलि जो धरती जे धार सिंधी पोइ समुंड खे सड़ींदुसि धरती जे धार सिंधी पोइ समुंड खे सड़ींदुसि मूं आसमान सां ओरियो सारो ई हाल दिलि में। हिन जा नज़म पंफलेट तौरु दीवार ते लॻाइणु घुरिजनि अॻियूं जुमिलो ॿुधी रावल हिन जा नज़म पंफलेट तौरु दीवार ते लॻाइणु घुरिजनि जीअं लापता मोहबत मिली सघे। हिन जे पोखियल वणनि जी छांव में 21 जुलाई जो ॾींहुं गुज़ारणु घुरिजे छो त पोइ उहो 21 दिसंबर खां पोइ नंढो थी वेंदो। हिन जी शाइराणी सतह ते अची उहे थोर ॾिसणु घुरिजनि जेके सिंध में केक्टस चवण ते सरापा एहतिजाज आहिनि ऐं हिन जे गज़लनि जो उहो ज़ाइक़ो ज़ुबान सां चखिजे जेको तेज़ बारिश में हिकु बेघर माण्हू खे महसूसु थींदो आहे। को दर्द आख़िरी ऐं का शाम आख़िरी थिए मोहबत में कोन थो को अंजाम आख़िरी थिए जेॾो ख़रीदो तो आहे एॾो विकामियो मां आहियां दिलि थी चवे हाणे को आख़िरी दाम थिए। औरत हिन जी कमज़ोरी उन करे आहे जो उहा आशिक़ हूंदी आहे
ऐं हिनखे सदाईं महबूब थियणु पसंदि कयो आहे। औरत हिन जी कमज़ोरी उन करे आहे जो उहा आशिक़ हूंदी आहे ऐं हिन सदाईं महबूब थियणु पसंदि कयो आहे। ऐं हिन जी शाइरी में जेके बि तस्वर आहिनि उहे औरत जा आहिनि ऐं हिन जी शाइरी में जेके बि तस्वर आहिनि उहे औरत जा आहिनि ऐं जेके बि जमालियाती हक़ीक़तूं बयानु कयल आहिनि उहे मर्द जूं आहिनि। तंहिं करे हिन जी फ़िक्री सतह हर उन फ़र्द सां मिले थी जेको मोहबत जे मोह में हूंदे आज़ादु आहे, पर उन जूं अखियूं सदाईं हुस्न जे सार में आहिनि। कहिड़ा ओखा ढंग सां में पोखे वेई पंहिंजा सारा रंग सां में पोखे वेई। कहिड़ा ओखा ढंग सां में पोखे वेई पंहिंजा सारा रंग सां में पोखे वेई। रोज़ नहीं हिकु बाह सां में भड़के थी। रोज़ नहीं हिकु बाह सां में भड़के थी। कहिड़ी आख़िर जंग सां में पोखे वेई। तूं त फुटींदी पाण समूरी रंगनि मां। तूं त फुटींदी पाण समूरी रंगनि मां। रातान सां रंग सां में पोखे वेई। मोहबत जॾहिं जिस्म ताईं महदूद थी ईंदी आहे त शाइरनि जी दिलनि जो रंग कारो थी ईंदो आहे। उहे बेतरतीब थींदियूं आहिनि। शाइर पंहिंजी सल्तनत तां दस्तबरदार थी ईंदा आहिनि। तॾहिं त उन्हनि जी उहा कैफ़ियत थी ईंदी आहे जो भले ॿिन्ही हथ सां बि लिखनि पर दिलि जूं कैफ़ियतूं बयानु करण खां कासिर रहिजी वेंदा आहिनि। अंदर जी पीड़ा ऐं उणतुन केरु थो ॼाणे। अंदर जी उणतुन ऐं पीड़ा केरु थो ॼाणे। अहसासनि जो वढजणु फतकणु केरु थो ॼाणे। पंहिंजे पाण में केरु थियल कंहिं माण्हूअ जो हा मातम बिटको रोअण सुटकणु केरु थो ॼाणे। सर ते लॻल खारदार तारूं टुपण जी ख़्वाहिश कंदड़ मर्द हुजनि या गुरबत जे करे ॿिनि शिफ्टनि में कमु कंदड़ औरतूं, उन जा अहसास उहे माण्हू ॼाणी सघनि था जेके किरियल पन ॾिसी उन पन जी वण सां रिफ़ाक़त जी उमिरि ॼाणी वठंदा आहिनि। छो त शाइर मंज़रनि जा गवाह हूंदा आहिनि। शाइर डिक्शनरियुनि खे नवां लफ़्ज़ ॾींदा आहिनि ऐं शाइर उहे टपाली हूंदा आहिनि जेके आशिक़ी दिलनि खे पंहिंजी शाइरी जे ज़रिए महबूबान जा न्यापा पहुचाईंदा आहिनि। तुंहिंजे अखियुनि में आर जोबन जो ॻोल्हे लहंदसि मां पार जोबन जो। तो में आए विञाए वेठो को पंहिंजो जीवन ई हार जोबन जो। हिकु नंढिड़ो जुमिलो, हिकु नंढड़ी यादि, हिकु नंढिड़ो रस्तो। हिकु शाइर जुमिले खे वसीब करे सघे थो, हिकु यादि खे तवील नज़र में रूप बि ॾेई सघे थो, हिकु नंढिड़े रस्ते तां डिघो लांग मार्च बि गुज़ारे सघे थो। छो त हू नंढियुनि शयुनि खे वसी करण जो फ़न बि ॼाणे थो। उहो फ़न मिठो खे उन करे बि अचे थो जो अखियुनि खां गिलनि ताईं जो लुड़कनि जो सफ़र आहे हीउ उनजो गवाह रहियो आहे। शाल सदाईं संदो सफ़र जारी रहे ऐं उन सफ़र में इहे असांखे लाजवाब शाइरी अर्पींदो रहे। नचंदो रहियो हो मुंहुं में छेरूं ॿधी सदियुनि खां। नचंदो रहियो हो मुंहुं में छेरूं ॿधी सदियुनि खां। दम दम वॼी थी आख़िर कहिड़ी धमाल दिलि में। दुनिया सॼी ईंदी मूंसाण मुंहुं में मिलंदी। दुनिया सॼी ईंदी मूंसाण मुंहुं में मिलंदी। मोहबत जी मुंहुं ॿारी हिकिड़ी मशाल दिलि में। मोहबतूं गुरू। हीअ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे रहियो ख़ूबसूरत शाइर फ़िराक हाले पोटो। ऐं हाणे हिन महफ़िल जे मोर ऐं हिन काज जे घोट मिठू सांगड़ाई खे अर्ज़ु कंदुसि। हू बि मुखातिब थियणु चाहे थो। जी हा, अव्हां जे ज़ोरदार ताड़ियुनि में मिठू सांगड़ाई। न ॻाल्हाईंदो गारंटी सां। महिरबानी हबीब लिगारी। इंतहाई घणो थो रायतो आहियां सांगड़ अदबी फोरम ऐं सांगड़ लिटरेरी क्लब जो। हाँ, इंतहाई घणो थो रायतो आहियां जंहिं मुंहिंजे किताब जी मोहरती तक़रीब को ठाही ऐं इन तक़रीब में पूरी सिंध मां जेके दोस्त आया उहे इंतहाई बाज़ोक ऐं इंतहाई बाअदबनि
नंढड़ी तकरीब फराक मूंखे वेठे इहा ॻाल्हि कई त यार तकरीब ॾाढी शानदार आहे। उहो इन करे साईं मोहम्मद बाराण जो इंतिहाई घणो थोराए थो, साईं मोहम्मद बाराण जो। सो साईं इकबाल शाइन यार कराची में साईं तव्हांजी वॾी महिरबानी। सो सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाए किथां किथां दोस्त आया, पनो अकल खां बि इमदाद जसकाणी आयो, पंहिंजो बदीन खां रावल, जबार, कबीर, कांजी, असांजो महबूब, फराक, साईं मुनवर, हाशम, साईं अमर अब्बास, बहरहाल सभ जा सभु, साईं अज़ीज़ वसाण, साईं हमदर्द, साईं इकबाल शाइन मोहम्मद बाराण, साईं एम रफ़ीक चन्ना, वॾो नालो आहे अदब जो, उहो हींअर सैलानी आहे, असांजो महबूब दोस्त आहे। साईं शाद राजड़, साईं मुमताज़, साईं मजीद मंगरे साहब जी वॾी महिरबानी जो SDF जी ऑफिस आहे यही, उनजे मथां जेको आहे प्रोग्राम कराइण लाइ जेको असांखे मदू कयो। ऐं साईं अब्दुल्ला चांडियो, सिंधी अदबी संगत शाख शदादपुर, साईं ज़ाहिद गुल जमाली साहब, ऐं उनखां पोइ उस्ताद ख़ान साहब, रजब गुलदार, भगत शालीराम, असांजा जेके महबूब दोस्त जेके आहिनि कई आया, उन्हनि जी साईं आतम सिंधड़ी मां कई आया, जलाल साईं तव्हांजी वॾी महिरबानी। रायदान ही दोस्त जेके कई आया, साईं मुबीन वसान साहब, साईं सावण राजड़ अदबी फोरम, साईं इमाम बश्क, साईं नवाज़ कुंबर, साईं PK सुंदर ऐं साईं गुलाम अज़र ख़ासि कैली, इन सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। साईं आसी ज़मीनी जेके मुंहिंजे नंढड़ी कोट ते कई आहे। सो ई फराकारी ॻाल्हि त जेके बि दोस्त आया आहिनि इंतिहाई बाज़ोक आया आहिनि ऐं फालतू माण्हू न आया आहिनि, छो जो जेके अदब सां चाह रखंदड़ आहिनि ऐं इंतिहाई जानदार ऐं शानदार माण्हू आहिनि। ऐं यकीनन हिते सो सियासी जलसा जेके थींदा आहिनि हुनमें जेके माण्हू ईंदा आहिनि उनखां पुछिबो आहे त कंहिंजे जलसे में आया आहिनि, त हू ज़रदारी वारे जलसे वारो चवंदो नवाज़ लीग जे जलसे में आया आहिनि। सो उहो कमु पाण वटि आहे कोन। जेके बि दोस्त आया आहिनि ॾाढा बाज़ोक आया आहिनि। हिते जे असीं मेड़ाको कयूं था त मुंहिंजे ख़्याल में 1000 खनि माण्हू करे वञूं आहे, पर असां चवंदा उहे दोस्त आया आहिनि जेके बाज़ोक ऐं असांजी महफ़िल खे जेको आहे सुठे तरीक़े सां इंजॉय कनि ऐं मज़ो वठनि। ऐं रावल असांजो इंतिहाई प्यारो आहे ऐं हींअर सोशल मीडिया जो दौर आहे, सभु को पर्सनल फेसबुक जे मैसेंजर ऐं व्हाट्सअप में इंतिहाई घणो उगाड़ो आहे। इहो आऊं दिलि सां चवां थो ऐं माण्हू भले मञनि या न मञनि, इहा हिकिड़ी सची ॻाल्हि आहे। सो जीअं बाथरूम में माण्हू अलॻि हूंदो आहे ईअं उते बि अलॻि हूंदो आहे। पोइ कंहिंसां केतिरियूं थो कचहरियूं करे ऐं केतिरियूं नथो करे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी असीं सफ़ेद पोश माण्हू आहियूं, असीं कपिड़ा पाए हलूं था, असीं ढकियल आहियूं पंहिंजे पाण में, त असीं ॾाढा मोतबर आहियूं। इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। सो तव्हां सभु मुंहिंजा महबूब आहियो, तव्हां इंतिहाई घणा बाज़ोक बाअदब ऐं महबूब दोस्त आहियो। ऐं जेके बि मुंहिंजे इन नंढड़ी कोट ते कई आया ऐं जेके बि सांगड़ लिटरेली क्लब ऐं जेको सांगड़ अदबी फोरम जा जेके बि दोस्त आहिनि उन्हनि वॾी महिनत कई आहे, जंहिंमें साईं सलीम लिगारी आहे, साईं रब नवाज़ आहे, राजा रिज़वान आहे, पंहिंजो हबीब लिगारी महबूब दोस्त आहे, साईं आज़ाद मरी साहब आहे, गुलाम सरवर जलबाणी आहे, दरिया ख़ान लिगारी आहे, वकार आहे। जेके दोस्तनि मूंखे एॾो मंज़ूर गुल भंगवार जेको असांजो दोस्त कई आयो आहे, ऐं साईं महबूब मुंहिंजो इंतिहाई प्यारो मूंखां फ़ोन ते बि टच में रहंदो आहे। ऐं असां जेको आहे महफ़िलूं बि गॾु कयूं आहिनि, कांजीराम सांवरिया उहो बि असांजो महबूब दोस्त कई आयो आहे, भगत शालीराम आहे उहो बि कई आयो। सभी दोस्तनि महबूब केतिरनि दोस्तनि जा नाला वठजनि। साईं अज़ीज़ असां मुंहिंजी शुरूआती शाइरी जे दौर में अज़ीज़ वसाण आहे, शोभराज आहे, लालचंद आहे दोस्त उहो, ऐं उनखां पोइ शोभराज आहे। शोभराज इंतिहाई घणी मुंहिंजी रहनुमाई कई। ऐं उनखां पोइ शाइरी जी दुनिया में साईं सारंग निज़ामाणी आहे। ऐं मुंहिंजा जेके बि दोस्त आहिनि, मूं त हर नंढे वॾे माण्हू खां ई रहनुमाई वरिती आहे, छो जो सिखण जो मरहलो आहे ऐं अञा ताईं बि सिखां पियो। ऐं माण्हू नामुकमल हूंदो आहे।
ऐं मूंखे इंतिहाई घणी ख़ुशी थी सांगड़ जा खोड़सार अदीब दोस्तनि जेके मुंहिंजा वक़्तनि ब वक़्तनि रहनुमाई कंदा रहिया आहिनि। ऐं अॼु मूंखे इंतिहाई घणी ख़ुशी थी आहे साईं मुमताज़ लिगारी साहिबु, साईं मजीद मंगियो, साईं सावण राजड़ ऐं साईं नवाज़ कुंवर जेके आहिनि सांगड़ जा ॾाढा इंतिहाई मोतबर दोस्तनि ऐं मेज़बान दोस्तनि, इन्हनि हमेशह नौजवान दोस्तनि खे हिमत अफ़ज़ाई कई आहे। हल्को त वॾो आहे, खोड़सारो आहे सांगड़ में जेको अदब जो, ऐं उहे हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो उन्हनि जो तरीक़ो आहे त कंहिंखे केतिरो नज़रअंदाज़ करिणो आहे ऐं कंहिंखे केतिरो पुश करिणो आहे, उहो हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो। पर इन्हनि माण्हुनि खे हमेशह मूं ॾिठो आहे, यकीन ॼाणो ॾाढी मोहबत, हर माण्हू खां मोहबत कई आहे इन्हनि माण्हुनि। इन्हनि कंहिं ज़ात पात रंग नसल खां हटी करे इन्हनि माण्हुनि जेको आहे उन्हनि माण्हुनि खे, नौजवान जेके आहिनि उन्हनि खे अॻिते आंदो आहे। माशाल्लाह जेके बि आऊं अॼु जेको कुझु बि आहियां अहिड़नि ख़ूबसूरत दोस्तनि जे करे आहियां। सांगड़ में जेके बि दोस्त अचनि था असां त अॼु बि उन्हनि दोस्तनि खे इज़त बख़्शूं था। मुंहिंजा सांगड़ में खोड़ सारा दोस्तनि जेके नाले वारा अदीब आहिनि, उहे हींअर हिन महफ़िल में न आहिनि, उहे न आहिनि, उन्हनि जो सबबु उन्हनि खे ई ख़बर आहे, पर मूंखे ख़बर न आहे। ऐं उन्हनि खे पंहिंजी महफ़िल में आऊं यादि ज़रूरु कयां थो। साईं अमर लिगारी आहे, उस्ताद निज़ामाणी आहे, साईं वली मोहम्मद ख़ासकेली हिते हो, उहो बि वियो लियो जा हिते आहे। उनखां पोइ AR आज़ाद आहे, उनजो किताबु आयो पस मंज़र। उनखां पोइ असांजा ॿिया पुनल सिरेवाल हींअर मूंखे फ़ोन कयो त आऊं अचां थो, इंतिहाई ख़ूबसूरत शाइर आहे। जोल जा जेके दोस्त आहिनि, साईं गुलाम अदर ख़ासकेली आहे, रज़ाक रावल रिंद आहे, ॿिया जेके बि सिंधी अदबी संगत जोल सांगड़ शहदादपुर खिपरो या ॿिए पासे जा जेके बि दोस्त आहिनि इंतिहाई ॾाढा मोतबर आहिनि। ऐं ॿियनि तंज़ीमनि सां जेके दोस्त आहिनि उहे बि इंतिहाई ॾाढा मोतबर आहिनि। ऐं जेकॾहिं हू न आया आहिनि मुंहिंजी महफ़िल में, शायदि को सबबु हूंदो या कमी हूंदी। मुंहिंजूं दावतूं आऊं जे ॾियां त खोड़ सारा मुंहिंजा बिरादरी जा माण्हू बि हिते खोड़ सारा वेठा हुजनि हा, ऐं उन्हनि खे मूं दावतूं ॾिनियूं बि सही, पर उन्हनि जा खोड़ सारा हींअर शादियूं कुझु दोस्तनि मूंखां मुहरत बि कई मैसेंजर में, व्हाट्सअप ते ऐं फ़ोन ते बि, ऐं वरी बि चयो त यार असांजी शादियूं वादियूं लॻियूं पियूं इन्हनि जे करे। पर जेके बि दोस्त आया आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी। मुंहिंजूं अखियूं इंतिहाई घणियूं थदियूं थियूं, छो जो सिंध मां, पूरी सिंध मां मूं वटि दोस्त आया आहिनि। उहे दोस्त आया आहिनि जेको हिकिड़ो हिकिड़ो दोस्त लखनि जो मट आहे, छो जो उहो अदब आहे, हीअ शाइरी आहे, हुननि जी शाइरी, हुननि जो आवाज़, हू जेके बि लिखनि था हू लखे माण्हू पढ़नि था। ऐं हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हू अचे थो मुंहिंजे लाइ त माना ही समुझ मूं वटि किरोड़े माण्हू वेठा आहिनि। अवां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं वरी बि आख़िरी में साईं मजीद मंगियो, साईं नवाज़ कुंवर, साईं मुमताज़, साईं सावण राजड़ ऐं SDF जी ऑफिस ऐं सांगड़ अदबी फोरम ऐं सांगड़ लिटरेरी फोरम जो इंतिहाई घणो थोराइतो आहियां, जिन इंतिहाई शानदार प्रोग्राम रखायो। असांजो मुंहिंजो इहो ई ख़्यालु हो त इहा महफ़िल जेको आहे सॼी राति हले, चाहे असां 10 दोस्त हुजूं, चाहे 15 दोस्त हुजूं, चाहे 20 दोस्त हुजूं, पर शानदार महफ़िल हुजे, असां वेही रूह रिहाण कयूं। जेको कचहरी रावल जेको खुली ॻाल्हाए इहो इंतिहाई शानदार आहे, छो जो माण्हू खे जहिड़ो अंदरि आहे अहिड़ो ॿाहिरि बि हुजणु घुरिजे। जेकॾहिं माण्हू अंदरि हिकिड़ो आहे ॿाहिरि हिकिड़ो आहे त उहो हिकिड़ी मुनाफ़िकी चइबी। जेको आहे खुले तरीक़े सां ॻाल्हाइजे। हा, जेकॾहिं अदब ते ॻाल्हाइजे, उनजी शाइरी ते ॻाल्हाइजे, उनजी ॿोली ते ॻाल्हाइजे, शख़्सियत ते ॻाल्हाइजे त उहो इंतिहाई शानदार। वरी बि आऊं तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। साईं करीम शाह शेराज़ी जो बि इंतिहाई घणो थोराइतो आहियां। साईं मुसलसल राब्ते में रहियो आहे, साईं कराची खां कई आयो आहे। साईं बख़्शण महिराणवी सां गॾु आवाज़ चैनल ते कंपेयरिंग उन ख़बर 4 में जेको आहे अदबी ख़बरूं पढ़ंदो आहे साईं, उन जेको आहे मुंहिंजे हिन किताब जी बि ख़बर उन में पढ़ी, साईं जी वॾी महिरबानी। ऐं साईं हिन प्रोग्राम जो ऑर्गेनाइज़र रहियो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। वरी बि कंहिं दोस्त जो अगरि नालो रहिजी वियो हुजे त मोज़रत ऐं इंतिहाई घणी महिरबानी साईं। उहो मुंहिंजो महबूब अज़ीज़ खां घणियूं मोहबतूं थींदियूं आहिनि। हबीब लिगारी इंतिहाई ॾाढो जुठूं कंदो रहंदो आहे। वफ़ा जलबाणी, मंदूर गुल बंगवार, इहे हिक ॿिए खां अलाए फेसबुक ते छा छा, साईं कासम आदल कंदा रहंदा आहिनि। हिक ॿिए खां फेसबुक ते पोस्टूं रखी फ़राक सां बि कंदा रहंदा आहिनि माण्हू, अलाए छा त हीअ छा पियो करे। हा, फराक हाले पोटनि में मुबारक हाले पोटो। ऐं उहो हींअर जेको अलाए छा छोकिरो चयो न त उहो साओ पिन, अलाए छा साओ आंगूठो, सुरमाई आंगूठे वारो दोस्त। हा, साबिर हाले पोटो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।
गोलो मुंहिंजो महबूब आहे। ॾिसो यकीनन मुंहिंजो मुंतज़र गोलो असांजो दोस्त आहे जैकमाबाद में रहे थो। हू इंतिहाई ॾाढो ग़रीब तबिके सां तालुक़ु रखे थो ऐं असीं सभु ग़रीब तबिके सां तालुक़ु रखूं। मां हिकिड़े हारी जो पुटु आहियां। मुंहिंजो पीउ ईअं बि बनी कंदो आहे ऐं आऊं अञा बि ग़रीब आहियां। मुंहिंजो जेके ॿारड़ा पढ़नि था, आऊं मोटरसाइकिल ते सुबुह जो खणी ईंदो आहियां, स्कूल में छॾींदो आहियां, ऐं मज़दूरी कंदो आहियां। आऊं एॾो वॾो डॉक्टर न आहियां, कुझु बि न आहियां। साईं चए थो डॉक्टर आहे, यकीनन आऊं हिकिड़ो हींअर असां ते छापा लॻा अताई डॉक्टर जेको माण्हू चवंदा आहिनि उहे सच कंहिं ॻाल्हि लिकियलु न आहे ऐं असां हिन में उहो वधाउ कोन था सम्झूं त असां यार भई हींअर मूं DHMS क्लियर कई आहे, जंहिंमें असांजी काउंसिल आहे, हींअर मूं DHMS क्लियर आहे कई आहे। सो इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। माण्हू जेकॾहिं पंहिंजो सच नथो रखे त माण्हू कंहिं कम जो न आहे। सो ऐं ईअं बि मुंहिंजो पीउ मज़दूरी कंदो आहे, मक़सदु हारी आहे। सो असां हिकिड़ो असांजे सीने में दर्द आहे, हिकिड़ी तकलीफ़ आहे, वॾो सारो करब आहे, उहो असीं बयानु कयूं था शाइरी में। पोइ उहा महबूबियत हुजे, चाहे धरती जो दर्द हुजे या पंहिंजी बिरादरी जो हुजे, चाहे सॼे समाज जो हुजे, उहो दर्द पंहिंजी शाइरी में उतियूं था। मुंहिंजे ख़्याल में जावेद जबार हिकिड़ो शाइर आहे, तो जावेद जबार हू पंहिंजे मिट्टी जे माण्हुनि सां घणी सारी मोहबत करे सो। बहरहाल तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। हबीब साईं आज़ाद मरी जो इंतिहाई घणी थोराइतो आहे। असीं अव्हां जा बि थोराइता आहियूं जो अव्हां ही काज सजायो आहे। जेकॾहिं अवी घोट न हुजूं हा त असीं ॼाणी किथे हुजूं हा। आऊं नथो चवां, मिठो सांगड़ाई चवे थो धरती ॿुॾी सघे थी, पर्वत ॿरी सघे थो, माण्हू चङो भले पर माण्हू खरी सघे थो। सभु कुझु बि आहे मुमकिन, सभु कुझु बि थी सघे थो। सूरज संदो ही गोलो कंहिं पल किरी सघे थो। मूंखे नथो लॻे जो वींदड़ हलियो वञे को, मूंखे नथो लॻे जो वींदड़ हलियो वञे को, सॾ प्यार सां थिए जे वापसि वरी सघे थो। मूंखे नथो लॻे जो वींदड़ हलियो वञे को, सॾ प्यार सां थिए जे वापसि वरी सघे थो। ज़ालिम नथो मञी पर ज़ोरी नथो मञाया, ज़ालिम नथो मञी पर ज़ोरी नथो मञाया। ॿुॾंदड़ असांजो ॿेड़ो ॿीहर तरी सघे थो। माण्हू चङो भले पर माण्हू खरी सघे थो। इन खां अॻु जो सदारती ख़िताब तरफ़ वधूं। असांजो दोस्त ऐं अदबी फोरम जो अॻवान साईं आज़ाद मरी को ऐलान करणु चाहे थो। आज़ाद मरी खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचे। महिरबानी हबीब साईं। मानियूं साईं, खोड़ अञा मानियूं बि थींदियूं, को मसइलो ई कोन्हे को। बहरहाल असांजी नंढड़ी कोशिश ई अदबी फोरम सांगड़ पारां यकीनन आऊं हिकु इहा ॻाल्हि हिते चवण वारो आहियां त असांजी इहा ई ॻाल्हि अॻिते जेका इहा कोशिशि रहंदी सांगड़ जी सरज़मीन जा जेके बि शाइर आहिनि, जंहिंजो किताब छपजी अचे थो, अदबी फोरम पारां जेको आहे उन्हनि जी महूरती तक़रीब अदबी फोरम कराईंदो। असांजी इहा पहिरीं विख आहे इनशाला। असांजो हीउ पहिरियों प्रोग्राम आहे ऐं हाणे जेके बि असांजा दोस्त आहिनि, जेके जंहिंजो किताब ईंदो छपजी ईंदो, असां बिल्कुलु साईं। हा 15 ठीकु आहे साईं, हाज़ुर रखंदे। ठीकु आहे साईं, तव्हांजी महिरबानी। पुनल प्यारा भलीकार। देर आए पर आहे न हिकिड़ो देर आए पर ख़ैर आए, देर सां पर ख़ैर सां तुंहिंजो सॾणु ॾाढो वणियो, देर सां पर ख़ैर सां तुंहिंजो सॾणु ॾाढो वणियो। सॾ त ॿियनि घणेई कया पर तुंहिंजो सॾणु ॾाढो वणियो। महिरबानी आज़ाद साईं। ऐं हाणे असीं सदारती ख़िताब तरफ़ वधूं था ऐं उनखां पोइ मुशाइरे जो बाक़ाइदा आगाज़ बि कंदासूं। असांजो साईं डॉक्टर PK सुंदर, जंहिंखे गुज़ारिश कंदुसि त पाण अचे सदारती ख़िताब करे। जी हा, अव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में अचे थो PK सुंदर। दोस्तों, मिठू सांगड़ाई जी इहा हुजत आहे या मूंसां नाइंसाफ़ी, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। एॾा असांजा वॾा नाला, वॾा शाइर, इंतिहाई बहितरीन लेखक, मुफ़किर असांजे विच में वेठा आहिनि ऐं मुंहिंजे मथां एॾी वॾी
जेका ज़िम्मेवारी रखी सदारती जेको आहे सो इहो मोड़ मुंहिंजे मथां रखियो सो ॾाढो ॾुखियो आहे। हिकु त एॾा सीनियर दोस्त जंहिंजे अॻियां आउं पंहिंजे लाइ या गुस्ताखी पियो सम्झां त आउं उन्हनि खां पोइ ॻाल्हायां, ऐं ॿियो त आउं पंहिंजे लाइ नाइंसाफ़ी पियो सम्झां त तमामु घणो मवाद जेको ॻाल्हाइणु घुरिबो हुयो उहे काफ़ी दोस्त ॻाल्हाए विया, हाणे आउं छा ॻाल्हायां। सो तंहिंजे करे आउं घणो न ॻाल्हाईंदुसि। उनजो टियों कारण इहो बि आहे त छाकाणि त मुशाइरो शाइरनि जो हिकिड़ो इंतिहाई ख़ूबसूरत मिलाप आहे ऐं इन में जेको आहे सो इंतिहाई बेचैनी आहे। शाइर तमामु घणो ॿुधाइणु चाहिनि था, इन जे विच में जेकॾहिं आऊं घणो कुझु ॻाल्हायां त सम्झो त शाइर मुंहिंजे मथां कुरड़ियुनि अखियुनि सां ॾिसंदा हूंदा ऐं सोचींदा त हे पंहिंजा सदारती तकरीर कंदो। आस्ते आस्ते थधी हवा लॻे पई, पासा बि ठरनि पिया। सो तंहिंजे लाइ दोस्तो आऊं ॿ टे ॻाल्हियूं तव्हां सभिनी जे अॻियां अर्ज़ु रखंदुसि। नंबर पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं कंहिं तहक़ीक़ी किताब जे मथां, कंहिं मज़मूननि जे किताब जे मथां या कंहिं नसुर जे ॿिए कंहिं किताब जे मथां जेकॾहिं ॻाल्हाइण लाइ चयो वञे त असां इंतिहाई बेरहम जराह वांगुरु इंतिहाई ख़तरनाक तरीक़े सां नक़ाद बणिजी ॻाल्हाइण लाइ तयारु थी पऊं ऐं ॻाल्हाए वञूं, पर हिकु शाइर जी शाइरी जे मथां ॻाल्हाइण ऐं वरी उहा बि सदारती तकरीर करणु मुंहिंजे लाइ इंतिहाई मुश्किल ॻाल्हि आहे। छाकाणि त असां ॾिसूं था इंसान जी हैसियत में हर इंसान पंहिंजे अंदर में के जज़्बा, के मोहबतूं, के उद्मा, के एहसासात ऐं के मोहबतूं रखे थो, ऐं हर माण्हू पंहिंजी दुनिया में हिकु इंतिहाई ख़ूबसूरत काइनात रखे थो। शाइर उन्हनि सभिनी खां उत्तम इन ई करे आहे जो उहो शाइर उन्हनि सभिनी माण्हुनि जी तर्जुमानी करे थो। हाणे हिकु शाइर ईअं न आहे त रुगो शाइर सिर्फ़ु पंहिंजे अंदर जा हिकिड़ा उद्मा रखे थो, हर माण्हू उद्मा रखे थो, शाइर सिर्फ़ु उन्हनि जी तर्जुमानी करे थो। शाइर जे अंदर जी दुनिया पिणु हूंदी, उहा हुनजी अंदरूनी दुनिया हूंदी, पर हू इज्तमाही दुनिया सां, ख़ारिजी दुनिया सां पिणु सलाहियल हूंदो आहे। हू ॿियनि जे उद्मनि खे पिणु ॻाईंदो आहे। हाणे जेकॾहिं उन शाइर जी शाइरी ते जेकॾहिं का टिका टिप्पणी कजे त न सिर्फ़ु उन शाइर जी दिलि खे रोड़ण जे बराबरि आहे, बल्कि उन शाइरी जे अंदरि धड़कंदड़ समाज जे केतिरनि ई दिलनि सां नाइंसाफ़ी करण जे बराबरि आहे। सो इन ॻाल्हि खे साम्हूं रखंदे असां इन ॻाल्हि खां बि मुंहुं नथा मोड़ियूं त असांजे अंदरि, असांजे सिंधी समाज जे अंदरि, साईं दोस्तो एक्सक्यूज़ मी दोस्तो माफ़ु कजो, हिकु मिंट प्लीज़, असां पाण कचहरी कंदासीं, पोइ हिते आहियूं सॼी राति, जेकॾहिं प्लीज़ हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो। असां सिंधी समाज जे अंदरि जंहिं सूरत हाल में मौजूदु आहियूं ऐं जीअं दोस्त मुख़्तलिफ़ दोस्त जेके हवालो ॾींदा आया सोशल मीडिया जो, असांजो हर दोस्त हर रोज़ नई को नज़म, नओं को गज़ल, नई को बैत जेकॾहिं लिखे थो त उनखे सोशल मीडिया ते पंहिंजे वॉलपेपर ते शेयर करे थो, असां पढ़ूं था, ख़ुशी थिए थी। पर हिकिड़ी इंतिहाई गैर ज़िम्मेवाराना रवैयो असां पिणु महसूसु कयूं था, उहो हीअ आहे त 99% वाह वाह खां अलावा ॿियो कंहिं बि क़िस्म जो को कमेंट न हूंदो आहे। असांखे ॾाढो ॾुख थींदो आहे त उन शाइर जी दिलि मथां छा गुज़रंदो हूंदो जेको सोचींदो हूंदो कंहिं बि न पढ़ियो, सिर्फ़ु वाह वाह लिखी जान छॾाई। इहो इंतिहाई अफ़सोस जहिड़ो मरहलो आहे। उन में के बि फ़नी कोताहियूं हूंदियूं, के बि फ़क़री कोताहियूं हूंदियूं, उन में ॿोली जा मसइला हूंदा, उन में ॿियूं के ॻाल्हियूं हूंदियूं। दोस्तनि खे ईमानदारी सां उन्हनि ते पंहिंजो रायो रखणु घुरिजे। साईं ममता साहब चयो बेहक जूं निशानियूं, सिर्फ़ु बेहक जी निशानियुनि जी बि ॻाल्हि न आहे, सुरत ख़ती जे ग़लतियुनि जी बि ॻाल्हि आहे, ऐं जुमिलनि जे अंदरि ग्रामर जी जेको आहे सो चुकूं आहिनि उन जी बि ॻाल्हि आहे। एतिरियूं कई कोताहियूं आहिनि, ख़ामियूं आहिनि जेके असांखे दरगुज़र न करणु घुरिजनि
असांखे जेका इहा हिकिड़ी ओताक आहे जंहिंखे असां फेसबुक चऊं था, या हिकिड़ी सोशल मीडिया हिकिड़े क़िस्म जी ओताक आहे, उनमें सभु दोस्त गॾिजूं था। असांखे उते खुली दिलि सां ऐं खुले दिमाग़ सां हिक ॿिए जी रहनुमाई करणु घुरिजे ऐं हिक ॿिए खे सम्झाइणु घुरिजे, छाकाणि जेको रहनुमाई कंदो ऐं सम्झंदो उहो पिणु हिकिड़ो बाज़ोक़ माण्हू हूंदो, उहो पिणु लफ़्ज़नि जो कारीगर हूंदो, उहो पिणु लफ़्ज़नि जो संग तराश हूंदो। ईअं न आहे त को बसि लई मां लठ वठी को अची वेंदो ऐं कंहिं शाइर ते ॻाल्हाइणु शुरू थी वेंदो। ईअं न आहे। जेकॾहिं केरु शाइरी ते ॻाल्हाए थो, जेकॾहिं हू पंहिंजी का ख़्यालनि जो इज़हार करे थो, त असांखे खुली दिलि सां उनजी आजान करणु घुरिजे। छाकाणि त असां ॾिसूं था त तनक़ीद जेका आहे उहा रुगो कीड़ा कढणु ऐं गिला करण जो नालो न आहे। तनक़ीद उन जूं ख़ूबियूं, उन जूं ख़ूबसूरतियूं, उन जे तख़युल जो उॾाम जी जेको आहे सो सतह, उन जी वाखाण बि आहे, उन जे फ़िक्र जी जेको आहे सो मञताब आहे। केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं उन हूंदे किथे किथे, जेकॾहिं छाकाणि त शाइर उहो दौर वियो जो असां चवंदा हुआसीं त शाइर इलामी आहिनि, उनजे मथां को जेको आहे सो इलामी ताक़तूं नाज़िल थियनि थियूं, तंहिंजे करे उहो लिखे थो, ॻाए थो। ईअं न आहे। इंसान शाइर हिकु आर्टिस्ट आहे, हुनजे आर्ट में के कचायूं, के ख़राबियूं, के कोताहियूं थी सघनि थियूं। असांखे असांजे शाइरनि खे वॾी दिलि करे उहे शयूं ॿुधणु घुरिजनि ऐं उन्हनि खे पंहिंजो जेको आहे सो इस्लाह करणु घुरिजे। सो आउं घणो टाइम नथो वठां, हिकु ॿी ॻाल्हि आउं अर्ज़ु करणु चाहियां थो। असांजे दोस्तनि हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई, हा टीं ॻाल्हि आई आहे, हिकिड़ी टीं ॻाल्हि इहा कई त साईं मिठू सांगड़ाई ग़रीब तबिको, ग़रीब ॿ टिनि दोस्तनि इहा ॻाल्हि कई ग़रीब। ऐं इहो चवां थो त हिकिड़ो शाइर जंहिं वटि एॾा लफ़्ज़ आहिनि, एॾो ख़ूबसूरत काइनात जो तख़लीकार आहे, असांखे इहो नैरेटिव चेंज करणु घुरिजे। असांखे इहो नैरेटिव चेंज करणु घुरिजे त हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ु रखंदड़ माण्हू हेॾो वॾो लिखी सघे थो। असां चऊं था त हेॾो वॾो लिखी सघे थो ऐं वरी चऊं था उहो ग़रीब आहे। इहो कीअं ग़रीब थियो? हू हिकु हिकु लफ़्ज़ खे काइनात सां भेटे रहियो आहे, हू हिकु ख़्याल खे काइनात सां भेटे रहियो आहे। हू चवे पियो त तुंहिंजी मिटीअ खे ॻोए तो मां ई तोखे ठाहियां। हू ग़रीब आहे। हिन ख़्यालनि जो को माण्हू को ग़रीब थी सघे थो? या हू चवे थो करे थो धार केॾा हू हिते महबूब माण्हुनि जा, करे थो धार केॾा हू हिते महबूब माण्हुनि जा, ख़ुदा खां बि पुछाणो थिए ख़ुदा खे बि घुराइजे। मन जेको ख़ुदा खां बि पुछाणो माण्हू करे थो हू ग़रीब आहे। करे थो धार केॾा हू हिते महबूब माण्हुनि जा, ख़ुदा खां बि पुछाणो थिए ख़ुदा खे बि घुराइजे। सो साईं एॾा ख़ूबसूरत ख़्याल रखंदड़ जेको दोस्त आहे, जेको पंहिंजे ख़्यालनि में इंतिहाई शाहूकार आहे, हू पंहिंजे लफ़्ज़नि में इंतिहाई शाहूकार आहे। दोस्त जी शाइरी जे अंदरि आऊं कुझु ग्रामेटिकल मिस्टेक्स बि ॾिसां थो, छाकाणि त आऊं ख़ूबियुनि ते ॻाल्हायां थो त तनक़ीद जो ॿियो रुख खामियूं बि आहिनि। त कुझु कम्युनिकेशन गैप हिकिड़ो शाइरी जे अंदरि हिकिड़ो टर्म यूज़ थिए थो नक़ादनि जी दुनिया में, त कम्युनिकेशन गैप। शाइर हिकिड़ी इंतिहाई ख़ूबसूरत ॻाल्हि सोचे सघे थो, छाकाणि त शाइर हर जॻह ते मौजूदु न आहे, हुन जा लफ़्ज़ माण्हुनि ताईं पहुचनि था। हाणे सुवालु इहो आहे त शाइर पंहिंजो ख़्याल, पंहिंजो फ़िक्र, पंहिंजो अहसासु उन्हनि माण्हुनि ताईं पहुचाइण में कामयाबु वियो या न। इहो हिकिड़ो इंतिहाई अहम पहलू आहे। त हिन दोस्त जी कुझु बंदनि मां, कुझु सिटुनि मां आऊं कम्युनिकेशन गैप बि महसूसु कयां थो, कुझु ॿोली जा मसइला बि महसूसु कयां थो, उहे मूं हिते नोट कया आहिनि, जेको आऊं सम्झां थो त हिते ॿुधाइण जो हाणे छाकाणि त वक़्तु तमामु घटि रहियो आहे, ऐं उन्हनि खे पंहिंजे लेख में किथे न किथे इज़हार कंदुसि। ऐं सोचां पियो त हिन ते हिकिड़ो तहक़ीक़ी मक़ालो पिणु लिखां ऐं उहो किथे छपाइजे ऐं उहो शेयर कजे दोस्तनि सां। इहो आउं ज़रूरु कंदुसि। पर हिते हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां अर्ज़ु कंदो हलां
त ही जेको असांजो जेको दोस्तनि जो सिलसिलो आहे त कंहिं बि सूरत में असांखे मामूली मुफ़ादनि ऐं मामूली जेको दोस्ती आहिनि ऐं जेके असां वटि हिकिड़ो बाइस्ट बणिजी कंहिंजो दिफ़ा कयूं था। मिसाल जो तौर ते सिंध जे अंदरि तव्हां हिकिड़ो ॾाढो इंतिहाई बुरो हाल ॾिठो हूंदो त छोकिरी जेकॾहिं का शाइर आहे त कुझु बि चए वाह वाह जी साईं वॾी लाइन लॻी पई आहे। माना आई डोंट नो मसइलो छा आहे असांजे शाइरनि सां। हिकिड़ो मसइले जी मूंखे ख़बर आहे। हिकिड़ो असांजो इंतिहाई ख़ूबसूरत दोस्त ऐं नालो खणी ॻाल्हि कयां थो मूं में, छाकाणि त मुनाफ़िकी आऊं पाण न कंदो आहियां न ॿियनि खे करणु ॾींदो आहियां। नालो खणी आऊं ॻाल्हि कयां थो। मुंहिंजो इंतिहाई ख़ूबसूरत दोस्त आहे, तव्हां सभिनी दोस्तनि जो इंतिहाई ख़ूबसूरत दोस्त हूंदो, अयूब खोसो। उन सां कचहरी ते मूंखे चई हिकिड़ी छोकिरी आहे सीमा अब्बासी, उन मूंखे किताबु मोकिलियो आहे मुहाग लिखण जे लाइ। छा उनजो मुहाग लिखां? मुंहिंजे सां इंतिहाई रदी क़िस्म जी शाइरी आहे, छो था तव्हां पंहिंजो पाण खे ख़्वार कयो? मूं इहो जवाबु ॾिनो, महीने ॾेढ खां पोइ इहो किताबु छपियो, गोॾे जहिड़ो मुहाग लिखियलु हुयो, हेॾियूं तारीफ़ूं ऐं पढ़ी हैरान थी वियुसि। मुंहिंजो साईं पाण बि सम्झदार आहे, मूं बि मना कई तंहिंजे बावजूद बि लिखी, ॻाल्हि सम्झूं कोन आई। सो इन क़िस्म जो असां खां जेको मुनाफ़िकाणो जेको रवैयो आहे अदब तरफ़, इहो पिणु वाज़े थियणु घुरिजे। जेसीं ताईं असां ईअं न कंदासीं तेसीं ताईं रुगो असां ॾेॾर जे खूहनि वांगुरु, ॾेॾर जे अंदरि जेके खूह हूंदा आहिनि, हिक ॿिए जी तारीफ़ूं करे उते बीठा हूंदासीं, दुनिया अलाए किथे पहुती आहे। असां पंहिंजो पाण खे थोरा ईमानदार बि कयूं। मुमकिन आहे उहो तव्हां पढ़ियो हुजे, मूं पढ़ियो आहे, हर कंहिंजे पंहिंजे जेको आहे सम्झण जी हिकिड़ी अख आहे। बहरहाल सो ॻाल्हि इहा आहे त अहिड़े तरीक़े सां आऊं ॾिसो कंहिं बि दोस्त जी का गिला नथो कयां, कंहिं बि दोस्त जी का वॾाई या ख़राबी नथो कयां, ऐं सिर्फ़ु अर्ज़ु इहो कयां थो त सो ॻाल्हि इहा आहे त उनजो पहिरियों जेको किताबु आहे तव्हांखे ॿुधायां थो त उन किताब जे हिकिड़े सुफ़े ते जेको आहे सो गज़ल आहे त ॿिए सुफ़े ते फ़ोटू आहिनि, फिल्मी फ़ोटू आहिनि, कोई नज़ारा आहिनि, इन क़िस्म जो हिकिड़ो उनजो किताबु छपियलु आहे। सो अहिड़े तरीक़े सां ॿियूं केतिरियूं बि असांजियूं जेको शाइराऊं आहिनि जेके शाइरी कनि थियूं, फेसबुक ते शेयर थियनि थियूं ॻाल्हियूं, पर छा आहे त उन्हनि में का बि फ़िक्री, का बि फ़नी हवाले सां का अहिड़ी शइ न हूंदी आहे। ऐं इहो नथो चवां थो की असां जेके बि शाइराऊं आहिनि उहे लिखनि थियूं त उन्हनि ते उन्हनि जी का जेको आहे सो न कजे, पर चवण जो इहो मतिलबु इहो थोरो ईमानदारी जेका आहे उन सां जेको आहे सो ईमानदारी जो मुज़ाहिरो कजे। सो वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं नामियारे शाइर मिठू सांगड़ाई जे किताब जी महूरती तक़रीब जी मुकमिल कार्रवाई। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जेकॾहिं अमीं असांजा गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था त हींअर यूट्यूब ते वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सुजाॻ जे हिन सफ़र में असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे त जीअं असांजो हीउ सफ़र अञा बि सघारो थी सघे। इन ते ई पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं।
एक नए सुबह जी शुरुआत जो पड़ाडो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।